बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम सब मेहरान में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मवान नाज़रीन किने जिथे भी वेंदो ख़ुशि हूंदो ऐं पंहिंजी जेके ख़ूबसूरत सुबुह जो आगाज़ हिकिड़े अल्लाह साईं जी ज़िक्र ऐं क़ुर पाक जी तलावत सां कयो हूंदो छो त असांजी सॼी ज़िंदगी में रोज़मर्रा जेके अहिड़ा ई वाक़िया थींदा आहिनि त जेके असां एॾा परेशान थींदा आहियूं त उन में अल्लाह साईं खे यादि करे उनखे मञणु इलाही ज़रूरी हूंदो आहे त असां हर कम में आसानी थिए ऐं जिते नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो आहे टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे ऐं टपाल मेज़बान जे तावन सां असांजे प्रोग्राम सभु मेहरान में ढाबो सजायल आहे जिथे अदा सजाद कयां भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं ठीकु कयो जेकी असांखे थोरी देरि खां पोइ टपाल मेज़बान जी बहितरीनु रंग बहितरीनु ज़ाइक़ो बहितरीनु ख़ुशबू वारी चांहि जेको असांखे ठाहे पीआरींदा असां इंजॉय कंदासीं ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा अॼु आऊं हिकिड़ी ॻाल्हि खणी आहियां अॼु असांजो जेको टॉपिक तक़रीबन जेको बेस आहे त औरतुनि जे हवाले सां आहे औरतुनि जे हवाले सां ईअं न आहे त सिर्फ़ु औरतूं ज़ुल्म ज़्यादती जबर ऐं कंज़र्वेटिव माहौल में आहिनि जेके मेल डोमिनेसी जो शिकार आहिनि ईअं न काफ़ी हद ताईं जेके औरतूं जेके ख़वातीन आहिनि पंहिंजे ख़ुदि मुख़्तियार बि आहिनि ऐं उन हवाले सां ख़ुदि मुख़्तियार बि आहिनि ऐं बहितरीनु कम बि करे रहियूं आहिनि ऐं उनजो मेन बेसिस छा हूंदो आहे त ॾिसूं त जेतिरी जेकी औरत जेके एजुकेट हूंदी आहे उन्हनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर हूंदी आहे असांजी जेकी न्याणी जेकी हूंदी आहे उनखे ख़बर हूंदी आहे पढ़े लिखे थी उनखे पोइ शऊर अचे थो उनखे ख़बर पए थी त मुंहिंजा राइट्स छा आहिनि ऐं मूंखे केतिरे हद ताईं पंहिंजी फैमिली सां ख़ासि तौर ते अगरि हू न्याणी अगरि शादीशुदा न आहे त पंहिंजे घर में हू पंहिंजे वालदेन पंहिंजे भाउ जो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे हेल्पिंग हैंड ठहे थी इवन के साथ बि ॾिए थी अगरि हू शादी करे वञे थी त पंहिंजे घर जे उन नए माहौल में बि इर्द गिर्द उहो ईअं बैलेंस एग्जिस्टूल थी वञे त जीअं त लॻे थो त का धारी आहे ई न छो त हुनखे ख़बर हूंदो आहे त हू एजुकेट हूंदी आहे हू पढ़ियल लिखियल हूंदी आहे त हुनखे ख़बर आहे मतिलबु इट मीन्स द पोइ जेको हुनजो बैक में सराउंडिंग अचे थो त एजुकेट केतिरो इंसान अगरि उहा न्याणी एजुकेट थी करे ज़रूरी न आहे त हू सिर्फ़ु जॉब बि करे सघे अगरि जॉब बि असांजी लिमिटेड थी वई या त हू टीचिंग करे सघे थी या त हू डॉक्टर थी सघे थी अॼुकल्ह थोरा ट्रेंड काफ़ी सारा फील्ड्स वग़ैरह अची वियूं आहिनि पर उन में बि काफ़ी हद ताईं कुझु लिमिटेशन्स त आहिनि पर मुंहिंजी जेकी फैमिली जेकॾहिं इजाज़त ॾींदी आहे त उहे ॿ जेके असांजा शोबा आहिनि उन्हनि में इजाज़त ॾींदी आहे पर जेके आहिनि बिज़नेस जे हवाले सां अगरि को न्याणी को क़दम खणे थी चलो हू बिज़नेस ईअं नथा चऊं त को वॾो ख़ासि तौर ते को लोह जो बिज़नेस करे हिकिड़ो टीचर बिज़नेस करे हालांकि न्याणी जेकी आहे सभु कुझु करे सघे थी अहिड़े जेके आहिनि असांजे असां सां कंसर्ट जेके आहिनि ख़ासि तौर ते हाणे त ऑनलाइन बि जेके असांजी न्याणियूं सेलिंग ऐं परचेसिंग जो बिज़नेस कनि पियूं पर जिथे अगरि हुन सां कंसर्ट अगरि जीअं न्याणी जी ॻाल्हि अचे थी बिज़नेस जे हवाले सां त बहितरीनु जेके सलून या पार्लर जेके असां चवंदा आहियूं त उन बहितरीनु हवाले सां उहे बि बिज़नेस रनिंग करे सघनि पियूं ऐं उन में जेके काफ़ी अजीब क़िस्म जा कंसेप्शन्स ऐं प्रोसेस हूंदा आहिनि सवाल जवाब हूंदा आहिनि या कॾहिं उनखे लॉस थिए थो नथो थिए या इजाज़त केतिरे हद ताईं मिले थी केतिरा इशूज़ आहिनि पर इहो मेन जेको हिकिड़ो पॉज़िटिव हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो पीसफुल जेको आहे असांजो जेको हीउ बिज़नेस आहे ऐं ख़ासि तौर ते जेको आहे अॼु को जेको प्रोग्राम जेको आहे या ॿी बि ॿुधाईंदी हलां त मेहरान टी वी ऑफिशियल यूट्यूब ते असांजो चैनल अवेलेबल आहे उनखे लाइक कंदा सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा इहो प्रोग्राम हुते जेको तव्हां ॾिसी सघो था हुते इंजॉय बि करे सघो था ऐं बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कंदा ऐं जीअं त अॼु ॻाल्हि कई मूं त ख़ासि तौर ते वुमेन जे हवाले सां औरतुनि जे हवाले सां न्याणियुनि जे हवाले सां त हू पढ़ी लिखी करे छा त उन्हनि खे केतिरी आज़ादी मिले थी या हुननि खे तालीम मिले थी माना पहिरियों त असांजो क्वेश्चन तालीम जो आहे पर हाणे उन हवाले सां वरी ख़ासि तौर ते वरी बिज़नेस जे हवाले सां त वॾा दूर दूर ताईं काफ़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि परे परे ताईं जेके कहिड़ी ॻाल्हियूं असां सोचण जे लाइक़ु हूंदियूं आहिनि पर हाणे जेके असांजे प्रोग्राम में ॿ ख़ूबसूरत इलाही डैशिंग इलाही मुंहिंजी प्यारियूं जेके महिमान मौजूदु आहिनि मूंखे उन्हनि खे ॾिसी करे इलाही ख़ुशी थी थिए पाण माशाल्लाह एतिरी सुठी फैमिली सां बिलोंग कंदे इहो ज़रूरी न आहे त तव्हां जेको आहे भले तव्हांजे लग्ज़री लाइफ हुजे त तव्हां को बिज़नेस न कयो हर कंहिं न्याणी खे या हर कंहिं औरत खे पंहिंजो इख़्तियार आहे त उहो इंडिपेंडेंट लाइफ पंहिंजी गुज़ारे ख़ुदि मुख़्तियार थिए ऐं ख़ुदि मुख़्तियार औरत जेकी आहे हज जी डोमिनेंसी जे हवाले सां हिकिड़ी ताक़त हूंदी आहे त उन में उहो ईज़ी फील कंदी आहे उन फ्रीडम फील कंदी आहे इन लिहाज़ सां अॼु असांजे प्रोग्राम सभु में एतिरी ख़ूबसूरत पर्सनैलिटी मौजूदु आहिनि ऐं उहा मूंखे ख़ुशी थींदी थिए थी असांजे जेके ज़ुल्फ़िकार हालिफ़ साहब जी जेके आहे हू वाइफ आहिनि ऐं पाण जेके आहिनि बहितरीनु जेको आहे सलून जो बिज़नेस रन कनि पियूं ऐं उनखे इंट्रोड्यूस कराईंदे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी अचो त नाज़रीन उन्हनि खे वेलकम कंदासीं मुनीज़ा ज़ुल्फ़िकार कीअं आहियो ठीकु आहियो अस्सलाम वालेकुम
भाभी तव्हां ठीकु आहियो, ख़ैर आहियो? अल्हम्दुलिल्लाह। पहिरियों पहिरियों सिंधी टिपिकल हुयसि में जीअं चवंदा आहिनि त असांजी भाॼा ई आई आहे। इमरान हस्बैंड जा काफ़ी सारा असांजे जेके आहिनि प्रोग्राम असां यकीननि तव्हां ॾिठा हूंदा, असांजे बिल्कुलु जेके बिल्कुलु सुबह जी मेराण जो हू हिसो आहिनि, बहितरीन जी। पर्सन, बहितरीन दानिश्वर, ऐं हमेशह जॾहिं बि असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं मुस्कुराईंदे मुस्कुराईंदे नॉलेजेबल ॻाल्हियूं असां सां शेयर करे वेंदा आहिनि। पर Thank फर्स्ट टाइम आई रियली glad to see you. I'm going to take an interview from you. same here. Thank you so much. Thank you, Tareen. So kindly, how was the day you start in the morning? बस सुबुह त थींदी आहे ऑब्वियसली असांजी सुबुह जी ॿांग खां फजर खां माशाल्लाह सभु जल्दी उथंदा आहियूं ऐं रूटीन स्टार्ट थी वेंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे घर में माशाल्लाह अगरि पेरेंट्स पहिरीं उथंदा आहिनि त पोइ ॿार बि उन शइ खे फॉलो कंदा आहिनि। त असां वटि घर में लेट आवर्स ताईं सुम्हण जो को रवाज न आहे ऐं सुबुह जो सवेर उथंदा आहियूं, नमाज़ वग़ैरह पढ़ी करे ऐं हर को पंहिंजे पंहिंजे रूटीन ते। ज़ुल्फ़िकार जी रूटीन तव्हांखे ऑलरेडी ख़बर आहे, हेक्टिक आहे। असांजी पंहिंजी बि ऑब्वियसली कमु करियूं था ऐं हिकु तव्हांखे ख़बर आहे पेरेंट्स मां ई इहा शइ असांखे मिली आहे, त असांजे पेरेंट्स महिनत कई आहे त असांखे बि इहो ई आहे त असां महिनत कंदासीं त असांजा ॿार बि असांजे उन ते हलंदा। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि इहा कई आहे। त यकीननि अहिड़ी जेकी ख़ासि तौर ते फैमिलीज़ जॾहिं हूंदियूं आहिनि, बिज़ी हूंदा आहिनि, जिन पेरेंट्स मदर फादर ॿई बिज़ी हूंदा आहिनि, त उहे पंहिंजे टाइम मैनेजमेंट शेड्यूल खे बैलेंस कोन करे सघंदा आहिनि। लेकिन जहिड़ी की मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त तव्हांजी टाइम टेबल शेड्यूलिंग सवेरे उथणु सवेरे सुम्हण जो आहे। पर तव्हां सां गॾो गॾु तव्हांजी जेकी आहे, जीअं चवंदा आहियूं सिंधी में ॿांह वेली, तव्हांजी फ्रेंड ऐं बहितरीनु तव्हांजी साथी जेके तव्हां सां गॾु हिकिड़ो बहितरीनु तव्हांजो साथ ॾेई हले पई तव्हांजे बिज़नेस जे हवाले सां। काफ़ी तव्हांजा ॿिया बि प्रोफाइल बहितरीनु आहे, त उनखे बि मज़ीद असां पंहिंजे प्रोग्राम जे सिलसिले सां कंटिन्यू खणंदा हलंदासीं। त आऊं उन्हनि खे हाणे भलीकार करणु चाहींदमि। यकीननि चवंदे तहरीम एॾो थी ॻाल्हाए, मुंहिंजे अचे ई कोन थी, पर खंदसि सजाद वेलकम तव्हांखे प्रोग्राम सुबह मेराण में। कीअं आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु बिल्कुलु तहरीम माशाल्लाह तव्हां बि इलाही सुठो ई ॻाल्हायो था पिया। थैंक यू। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा त तव्हां जंहिं शइ ते फोकस करे स्टार्ट वरितो दैट वाज़ द बेस्ट। त तव्हां चयो त नियाणियुनि जे हवाले सां न, त इलाही सुठो लॻो तव्हां वटि हिते उहो अची। ॾिसो इन्हनि जे करे त सिंधी नियाणी जो सम्झंदा त समाज सम्झे थो त हू कुझु नथे करे सघे, या अगरि उहो मुश्किलनि सां त उनखे पहिरियों त पढ़ाई जी इजाज़त ॾी वञे। अगरि तव्हां ॾिसो तव्हां असां सभु जेके आहिनि असांजे वुमेन जे लाइ हिकिड़ी नियाणियुनि जे लाइ हिकिड़ो रोल मॉडल आहियूं। ऐं हिते प्रोग्राम कयां पई त यकीननि का न का हिकिड़ी नियाणी मुंहिंजे एक्टिट्यूड खां सां इम्प्रेस थी करे या पंहिंजी लाइफ जो हिकिड़ो फोकस करे सघंदी। तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में आयो त तव्हांखे ॾिसी करे थी करे असां उन्हनि खे हिकिड़ो सुठो लेसन ॾियूं था, अवेयरनेस ॾियूं था। असां ॾिसो अॼु पाण में असां फीमेल चयूं केतिरो सेपरेटेड आहियूं, केतिरो इर्द गिर्द ख़ासि तौर ते जेके बैक ते मेल्स ई वेठा आहिनि। पर ॾिसो न इहे जेके असांजे बैक ते ऐं तव्हांजे पुठियां तव्हांजा हस्बैंड आहिनि, यकीननि तव्हांजे हस्बैंड माना हिकिड़ो मेल जो ई पोयों सपोर्ट आहे। फैमिली सपोर्ट मस्ट आहे हर उन औरत जे लाइ जेको कमु करण जे लाइ निकिरे थी। ऑब्वियसली अगरि उनखे फैमिली सपोर्ट मिलंदी आहे त हू इलाही अॻिते वञी सघे थी। ऐं असांजा मेल मेंबर्स जेके घर में वेठल आहिनि ऑब्वियसली उन्हनि जी सपोर्ट असांजे लाइ इलाही ज़रूरी आहे। अदरवाइज़ असीं ओतिरो अॼु ताईं अॻियां ताईं नथा वञी सघूं जेतिरो असां वञी सघूं था। अगरि असां में एबिलिटी आहे ऐं असांखे बैक सपोर्ट ते असांजा फैमिली मेंबर्स वेठा आहिनि, असांजा भाउर आहिनि, असांजा जेके ऑब्वियसली फैमिली में हस्बैंड आहे तव्हांजा या जेके बि आहिनि फैमिली मेल फैमिली मेंबर्स जेके आहिनि, तव्हांजा फादर आहिनि, त उहे जेसि ताईं तव्हांखे सपोर्ट नथा कनि तव्हां एतिरो अॻु ताईं नथा निकिरी सघो। त उन्हनि जी सपोर्ट असांजे लाइ इलाही, जीअं चवंदा आहिनि त मर्द जे पोयां औरत जो हथु हूंदो आहे, ईअं ई हिकिड़ी औरत खे अॻियां वधण जे लाइ ऑब्वियसली उनजी ऑब्वियसली इहो आहे जी अगरि कोई औरत चए थी त आऊं पाण ई सभु कुझु करे सघां थी, लेकिन ॾिसो न हिकिड़ो मेल जेको आहे त उनखे उन हवाले सां कंदो आहे त कॉलेज वठी वञे, कॉलेज वठी अचणु, या भाउ हुजे या उनजी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे त उनखे प्रोटेक्ट कयां, उनखे हिफ़ाज़त कयां, उनजी फरमाइशूं पूरियूं कयां, ही सभु। अच्छा चाहूं स्टार्ट कंदमि हाणे तव्हांजो फर्स्ट ऑफ ऑल आई वांट टू बी स्टार्टिंग तव्हांजी एजुकेशन कीअं रही, किथां तव्हां कीअं ॾिठो, किथां तव्हां बिलोंग कयो पिया थोरो? एग्ज़ैक्टली आउं हैदराबाद मां ई बिलोंग करियां थी, आउं ग्रेजुएटेड आहियां ऐं ऑब्वियसली सेंट मैरीज़ असांजो सभिनीनि खां पहिरीं जेको हैदराबाद जो बेस्ट स्कूल रहिजी चुको आहे। नाज़रत कॉलेज मां मुंहिंजी थी आहे अॻियां, ऐं उन खां पोइ मूं पंहिंजी इंजीनियरिंग में जेको आहे मूं बैचलर्स पंहिंजो कंप्लीट कयो आहे। इंजीनियरिंग वरी ही बिल्कुलु कंप्लीटली चेंज हिकिड़ो फील्ड थी वई
ऐं पहिरीं त बसि एक्चुअली तव्हां ॾिसो पहिरीं दौर में मतिलबु कुझु टाइम अगरि पाण पोयां हलिया था वञूं त असांजी फील्ड खे एतिरो वधीक सुठो न सम्झो वेंदो हो ऐं सुठी फैमिलीज़ जा मतिलबु छोकिरियूं या छोकिरा जेके बि न्याणियूं आहिनि उहे इन फील्ड में न अची सघंदियूं हुयूं छो त उन्हनि खे फैमिली मना कंदी हुई अगरि उन्हनि जो शौक़ु हुजे बि त उन्हनि खे डिस्करेज कयो वेंदो हो एतिरो इनकरेज न कंदा हुआ पर हाणे इहो आहे त बसि मुंहिंजा उस्ताद जेके आहिनि जिन्हनि खां मूं सभिनीनि खां पहिरीं सिखियो हो उहे कराची में असांजी सिंधी फैमिलीज़ इलाही उन्हनि खे उन्हनि खे सुञाणनि थियूं साकिब ऐं सबिया विडाल्स जेके कराची में आहिनि मुंहिंजो बेसिक उतां थियल आहे एक्चुअली सॼो उन्हनि मूंखे एक्चुअली पाण सां गॾु रखियो जॾहिं असांजी शादी थी त हू एक्चुअली हैदराबाद आया हुआ त उन्हनि पोइ ज़ुल्फ़िकार खे चयो त न उनखे तव्हां मूं वटि मोकिलियो ऐं शी मस्ट डू समथिंग लाइक घर में वेहण असांजी न्याणियूं छो वेहनि घर में छो वेहनि घर में अगरि पढ़ियल लिखियल आहिनि ऐं ठीकु आहे अगरि पंहिंजे पेरनि ते बीह सघनि थियूं त छो न त उन्हनि पहिरीं मूंखे चयो न अची सिखण खां पोइ जॾहिं उन्हनि चयो चई त हेॾो मतिलबु महिनत कई आहे तव्हां साल पूरो मूं वटि हुआ ऐं जॾहिं तव्हां एतिरो सभु कुझु करे सघो था त वाई नॉट बिल्कुलु बहितर अच्छा हिकिड़ी ॻाल्हि सां गॾु करूं ठीकु आहे न्याणी जेके ॿाहिरि अचनि कनि कमु कनि पढ़नि लिखनि हर शोबे में लेकिन हिकिड़ी लिमिटेशन जे दायरे में जेके दायरनि जी फैमिलीज़ में जेके कया वेंदा आहिनि त उन्हनि में ई रहनि असांजो जेको उन में ख़ूबसूरत असांजो कल्चर आहे जंहिंमें असांजी पंहिंजी लज लाज ऐं एतिरी ख़ासि हुते हिकिड़ो ख़ूबसूरत इहो असांजो कल्चर आहे इन खे बि असांखे उन अच्छा फरखंदा ऐं तव्हां रहंदव तव्हां पंहिंजे ॿुधायो तव्हांजी जेकी एजुकेशन कीअं किथां आहे सेम वे मां बि हैदराबाद खां ई तालुक़ु रखां थी पई अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह मां इहो चई सघां थी अल्हम्दुलिल्लाह ऐं सेंट मैरीज़ मां एजुकेशन मुंहिंजी रही आहे बेसिक ऐं उन खां पोइ नज़रत कॉलेज ऐं मास्टर्स मूं कयो भला इहो ॿुधायो सिंध में अहिड़ी नज़रत कॉलेज में केतिरो कॾहिं को साथ थो मिले जो असांजे रूह जो साथ हुयो ऐं हाणे असां बिल्कुलु गॾिजी वियासीं अच्छा माना किथे कट थियो विछड़ियो वरी मिलियो ईअं त न ईअं बि कोन थियो नंढे लाजो त न आहियो सफ़ा न न न ईअं न आहे असांजी फील्ड असांखे एक्चुअली मिलायो आहे सेम कॉलेज उते कोन मिलिया छा न उते थींदो ईअं आहे जेके सेंट मैरियन्स आहिनि जॾहिं असां हिक ॿिए खे ॾिसंदा आहियूं आफ्टर लॉन्ग टाइम पर उहे जेके चेहरा हूंदा आहिनि हितां बिलोंग कंदो हुयो यकीनन इहो ई आहे पर जीअं मुनैज़ा चयो त असांखे हिन फील्ड मिलायो त हिन फील्ड सां हाणे रिलेटेड थोरी सी मां जेका ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदसि त बेसिकली जेको असांजो प्रोफेशन आहे ब्यूटिशियंस जो एॾी त ज़रूरु अचूं था ऐं ब्रेक वठी वेठा असांजी प्रोफेशन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं लेकिन हिकिड़ी शॉर्ट कप ब्रेक खां पोइ ऐं चूंकि चांहि जी बि ज़रूरत आहे असांजी जेके हिन प्रोग्राम सां जेको तावन कयो जपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान जेके थोरी देरि खां पोइ अदा सॼा त असांखे इंजॉय कराईंदा ऐं कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सत्तावन के चपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बान आज भी चपाल मेज़बान चाहे है तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा हिते नाज़रीन हमेशह असांखे जीअं पहिरियों ॻाल्हि कयूं पिया त एॾी न्याणियूं जेके आहिनि पढ़ी लिखी करे अगरि अक्सर ख़्वाहिश कंदियूं आहिनि त असां अहिड़े घर में वञूं जिते असांखे कुझु करिणो न पए या पंहिंजे घर में आहियूं त असांखे जेको असांजे वालदेन या असांजा पेरेंट्स जेके आहिनि असांखे वॾो सपोर्ट कनि या ईअं करनि चलो ठीकु आहे अगरि जेके को शइ जेके असांजा पेरेंट्स नथा इजाज़त ॾियनि त चलो उहो सम्झ में अचे थो लेकिन आउं चवणु चाहींदमि त हर शइ जी न्याणी खे हिकिड़े दायरे में इजाज़त ॾियनि पहिरियों तव्हां टपाल मेज़बान जी चांहि ते इंजॉय कंदा हेॾी थधि में जेको आहे असांजी टपाल मेज़बान जी चांहि ऐं कंहिंजी बहितरीनु रंग बहितरीनु ख़ुशबू बहितरीनु ज़ाइको ऐं जीअं मूं ॿुधायो त कंहिंसां अगरि दिलि जी ॻाल्हि करणी हुजे त सभु को अॻु में जेको आहे टपाल मेज़बान जी चांहि पीआरे जेका पंहिंजे करे सघो था त ऐं इहा बि तव्हांखे ॿुधाई आहे ॻाल्हि अगरि कहे का बि ॻाल्हि तव्हांखे करणी आहे कंहिंसां मतिलबु असांजे जेके सादा ज़ुल्फ़कार सां अगरि तव्हां ॻाल्हि करणी आहे असांजे भाउ सां त तव्हां जेको आहे उन्हनि खे टपाल मेज़बान जी चांहि पीआरे पोइ करे सघो था यकीनन मूं चेंज थी वेंदो ही हिकिड़ी एडवाइस आहे सही न न बिल्कुलु थैंक यू सो मच ऐं इंशाल्लाह सुभाणे खां वरी स्टार्ट कंदासीं चलो अच्छा असां इहो आहे की तव्हां ॻाल्हि पिया कयो त काफ़ी पर
पर मां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि बि एड कंदमि जेके असांजी नियाणियूं आहिनि जेके लग्ज़री लाइफ जी मूं पहिरियों गुज़ारे ॿुधाई आहे सपोर्ट माशाल्लाह तव्हांखे कंहिं शइ जी कमी कोन्हे अलाह अञा तव्हांखे ॿुधाए ॾे लेकिन तव्हां ॾिसो पोइ बि सोचो न त आउं पढ़ी लिखी आहियां मां छो गॾु वेहां मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त आउं बि ॿियनि न्याणियुनि लाइ हिकिड़ी इंस्पिरेशन थियां या हुननि खे अवेयरनेस ॾियां त इहो पोइ इहो तव्हांजो जेको प्रोफेशनल आहे इहो कीअं तव्हां स्टार्ट करणु सोचो ऐं ख़ासि ॿियनि न्याणियुनि खे छा चवणु चाहींदो पहिरियों तव्हां सिर्फ़ु पहिरियों ई प्रोफेशन जे हवाले सां न्याणियुनि जे हवाले सां थोरो ई मूंखे ॿुधाए हा एक्चुअली लाइक ज़ाहिर माण्हू खे जॾहिं हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी न्याणी जेॾीमहिल नंढी आहे मतिलबु हिकिड़ी अहिड़ी एज में जेॾीमहिल हुनजे मथां को एतिरो बर्डन न आहे कुझु बि अहिड़ो न आहे त ऐं पेरेंट्स तव्हांखे सपोर्ट कनि था पर पोइ बि तव्हां ॾिसो त असांजे अंदरि में हिकिड़ी शइ हूंदी आहे त असीं वॾा थींदासीं त असीं छा कंदासीं हर न्याणी जे अंदरि में बि ॾिसो पाण छोकिरनि खां त पुछूं था बाबा वॾो थी छा कंदे असां न्याणियुनि खां घटि पुछंदा आहियूं त बाबा छा कंदी आहियां ठीकु आहे उन्हनि जे असां जीअं तव्हां ॾिसो की नॉर्मली न्याणियुनि जे मतिलबु तव्हांखे पहिरीं खां ई ख़बर हूंदव बाबा हिन जी त शादी थी वेंदी हिनखे त शादी करे वञिणो आहे असां पुटनि ते वधीक फोकस कंदा आहियूं पर हाणे चेंज थी वियो आहे तव्हां ॾिसो त न्याणियुनि खे बि माण्हू पढ़ाइनि पिया उन्हनि जी फील्ड्स उन्हनि खां चूज़ कराइनि था त भई हा तव्हांखे कहिड़ी फील्ड खपे थी लाइक जॾहिं मूंखे इहो यादि आहे त जॾहिं आउं नंढी हुअसि त मूंखे इहो थींदो त आउं पंहिंजे फादर खे इहो चवंदसि त भई आउं तव्हां सां गॾु मिल में कमु कंदसि ठीकु आहे आउं फैक्ट्री में कमु कंदसि त हू इहो तॾहिं जॾहिं नंढी हूंदी हुअसि तॾहिं त चवंदा त हा ठीकु आहे हा हा छो त आउं सभिनीनि खां वॾी हुननि जी आहियां मतिलबु ॿारनि मां जी त हू चवंदा हा हा बिल्कुलु पर ऑब्वियसली उन्हनि खे इहो ख़बर हुई त हिकिड़ी मिल में तव्हां ॾिसो अगरि फ्लोर मिल आहे त फ्लोर मिल में ज़ाहिर मज़दूरनि जो अचु वञु मर्दनि जो वधीक हूंदो आहे त हुननि जीअं जॾहिं आउं ग्रो कयो ऐं वॾी थियसि त पोइ मूं रियलाइज़ कयो त न आउं हुते नथी वेही सघां छो त असांजो कल्चर असांखे इन्हनि शयुनि जी अञा बि घटि इजाज़त ॾिए थो तव्हां ॾिसो तव्हांखे हर शइ जी थींदी आहे त भई असीं जिते वञूं पिया असीं कहिड़े तरीक़े सां वञूं पिया छा कहिड़ो माहौल आहे बिल्कुलु त पोइ उन खां पोइ शादी खां पोइ जेको आहे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जेके मुंहिंजा उस्ताद आहिनि जिन्हनि मूंखे सभिनीनि खां पहिरीं चयो त न तूं ईअं न वेह तूं कुझु कर ऐं मूंखे चई त भई ठीकु आहे तूं ज़रूरी न आहे त सैलॉन रन कर सिख पंहिंजो टाइम स्पेंड मतिलबु सुठे तरीक़े सां हिकिड़ी शइ सिखण में बि टाइम लॻे थो त तक़रीबन मूं 8-9 महीना उन्हनि वटि जेको आहे कोर्सिस कया 2000 जी ॻाल्हि आहे मतिलबु मूंखे सैलॉन मूंखे हिन फील्ड में 20 साल थी विया आहिनि त जेको आहे उन्हनि वटि मूं सिखियो कयो एंड देन आई स्टार्ट लाइक ऑब्वियसली तव्हां हिकिड़ी शइ जेॾीमहिल सिखो था तव्हांजी कमांड थी अची वञे त तव्हांजा जेके सेखारण वारा आहिनि तव्हांखे चवंदा त हाणे ईअं वेही तव्हां स्पॉइल न करियो शइ खे उनखे अॻियां खणी हलो पोइ आहिस्ते आहिस्ते ऑब्वियसली तव्हां जंहिं शइ में सिखणु शुरू कंदो तव्हांजो इंट्रस्ट लेवल वधंदो आहे न त पहिरीं तव्हां ॾिसो इंजीनियरिंग खां ही फील्ड टोटली डिफरेंट आहे त तव्हांजो इंट्रस्ट लेवल वधंदो आहे पोइ तव्हां चवंदा हा न बिल्कुलु छो न जॾहिं मूं सिखियो आहे तव्हां उनखे अप्लाई करियो त मूं सिखण खां पोइ उन्हनि जे ई सैलॉन ते ई मूं एज़ अ सम्झो त इंटर्नशिप्स जीअं थींदियूं आहिनि मूं उते ई फ्री ऑफ कॉस्ट सभिनीनि उते कमु कयो कम इन सेंस में जेको बि ईंदो बाबा को नंढी थ्रेडिंग जे लाइ ईंदो ऐं उनखे चवंदो न न अचो अचो आउं तव्हांजो हेयर कट थी करायां आउं तव्हांजा हाईलाइट्स थी विझां त चवंदा न न न अॼु न चवंदा फ्री ऑफ कॉस्ट मॉडल्स खपंदा आहिनि तव्हांखे मॉडल्स एतिरा खपंदा आहिनि त तव्हां डिफरेंट डिफरेंट वारनि ते असां वटि जेसि ताईं वारनि जी हिकिड़ी ॻाल्हि आऊं थोरी कंदमि त हिन में तव्हांखे माना का शइ को एब को फील न पियो थिए ॾिसो न को ॾुखियाई न पई थिए अञा न पई अचे त हा मां छो ईअं कयां न त मोस्टली जेके हूंदा आहिनि ऑनर्स या ओनर कोन्ह त आऊं छो हिननि शयुनि में थो विझां आऊं छो कंहिंजा हेयर कट कयां ऐं कंहिंजी छो थ्रेडिंग कया पेडिक्योर वेडिक्योर सां ईअं छो कयां तव्हांखे इहो को कॾहिं बि न ॾिसो तव्हां जॾहिं हिकिड़ी शइ में इन्वॉल्व करे थी सिखंदव त तव्हांखे उन में ऐप छो नज़र ईंदो तव्हां ॾिसो न हाणे एतिरा इलाही बिज़नेसिस थी विया आहिनि त माण्हू जेके सिखियल न हूंदा आहिनि उहे रुगो इन्वेस्टर्स अची विया आहिनि एक्चुअली हिन फील्ड में त उहे जस्ट इन्वेस्ट कनि था ऐं स्टाफ खे चवनि था कमु करियो ओनर खे ख़बर न आहे स्टाफ केतिरो उन शइ खे हलाए सघंदो
त इहे इशूज़ आहिनि। पर ॾिसो जॾहिं तव्हां पाण हिकिड़ी एजुकेशन सां अॻियां ईंदा, तव्हांखे ख़बर हूंदी हीअ शइ सही आहे, हीअ शइ ग़लति आहे, त तव्हां कंपेयर करे सघंदा न शइ खे, त भई न त आउं चाहींदसि त भई मुंहिंजे जेको मूं वटि क्लाइंट मुंहिंजो मूं वटि अचे त ऑब्वियसली उहो तव्हांजो कमु ॾिसी अचे पियो। तव्हां पंहिंजे स्टाफ खे सेखारियो था, तव्हांजो स्टाफ तव्हां सां गॾिजी, ऑब्वियसली तव्हां वन मैन शो नथा हलाए सघो, तव्हांखे हेल्पिंग टीम वर्क हूंदी आहे, तव्हांखे हेल्पिंग हैंड्स खपंदा आहिनि, तव्हांखे खपे थो त भई तव्हांजो स्टाफ जेको तव्हां चाहियो था, जेको तव्हांजो क्लाइंट तव्हां सां सेटिस्फाइड आहे, त उन हिसाब सां हले। अच्छा ही ॾिसो ही पंहिंजे कम सां पंहिंजे इंसान सां लॉयल्टी आहे। इंसान जेको आहे ख़ासि तौर ते हिकु इंसान जेको आहे कुझु कमु सिखे थो, स्किल्स ते कमु थो करे, लाइ त तव्हां चओ था फ्री ऑफ कॉस्ट ऑफ कयां, इहो पंहिंजे माना हुनर सां हुनखे प्यारु आहे। ऐं हिकिड़ी मां ॻाल्हि पंहिंजे व्यूअर्स ऐं सभिनि खे चई वठां त कल्ह मुंहिंजी बर्थडे हुई ऐं हिते असांजे महिमान थी हुई, हिते असांजे जेको शो खां पोइ असां सेलिब्रेट कई। मूंखे जेका इलाही ख़ुशी थी आहे, जंहिं बि मूंखे जेका सोशल मीडिया ते जंहिं मूंखे विश कयो, ऐं सभिनि खे जेको आहे थैंक यू कंदमि, मूंखे ढेर सारियूं दुआऊं ॾियण में, ख़ासि तौर ते हींअर बि बैक ते मुंहिंजी हैप्पी बर्थडे लिखियल आहे। ऐं जेके असांजा डायरेक्टर साहिबु मुंहिंजा मजबूर साहिबु, उन्हनि खे बि आउं थैंक यू कंदमि। ऐं ख़ासि तौर ते सॼे जेके मुंहिंजा आहिनि जेके बि ख़ासि तौर ते जेके बि असांजा कैमरामैन आहिनि, ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जे हवाले सां सॼो टीम वर्क, ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके सर आहिनि, जेके असांजा मुंहिंजा जेके टीचर आहिनि, मुंहिंजा उस्ताद आहिनि, जेको मूंखे काफ़ी कुझु सिख्या जे हवाले सां, मुंहिंजी ॿोली जे हवाले सां, एक्टिंग जे हवाले सां, जेको मूंखे पाण हिन शोबीज़ में मूंखे जेके मूंखे इन कयो, त उन्हनि खे बि आउं शुक्रिया कंदमि, थैंक यू कंदमि। त मुंहिंजी सभु ख़ुशियुनि में, मुंहिंजी सभु इन में सभु शामिलु थिया, ऐं ढेर सारी दुआऊं ॾियण में। ऐं तव्हां सभिनि व्यूवर्स खे बि इलाही सॼो थैंक यू सो मच, जंहिं बि मूंखे विश कयो सोशल मीडिया ते, थैंक यू सो मच जी। अच्छा अॼु तव्हां जेको कीअं आयो इन फील्ड में, भला तव्हां छा सोचियो? तव्हां ॿियो कुझु ॿी का फील्ड बि खणी सघो पिया, टीचर थी सघो पिया, डॉक्टर थी सघो पिया, थी सघो पिया, कुझु का शइ स्टार्ट जेको मूं वरितो हुयो, जीअं तव्हां हींअर चयो मुनज़्ज़ा, तव्हां डिस्कस कयो पिए त नंढपण खां ई हिकिड़ो इंसान खे शौक़ु हूंदो आहे, त मूंखे शौक़ु टीचर ठहण जो ई हुयो। So I've been working in St. Bonaventures as well. मुंहिंजी 11 years जी सर्विस रही आहे हिते, छो जो मूं पंहिंजे ड्रीम खे मां खणी हलियसि, त मूंखे हाणे इहो ई ठहिणो आहे। हालांकि मुंहिंजे फैमिली वारनि घणेई मुंहिंजे लाइ सोचियो त हीउ ट्यूशन पढ़े, डॉक्टर थिए, ठहे, कुझु न थी वञे जो एडमिशन, पर न, छो जो मां शुरू खां ई हिकिड़ी शइ में हूंदो त बाबा जेका शइ डिसाइड कई आहे लाइफ में, त इनशाअल्लाह ताला अल्लाह साईं जी मदद सां उन खे करिणो आहे, नेवर क्विट इन द लाइफ, ठीकु आहे, इहो मुंहिंजो हिकिड़ो रहियो आहे हमेशह खां। त सेम वे जेको आहे, जॾहिं मूं पोइ शादी थी वई, एज़ यूजुअल जीअं असांजा थियनि था न्याणियुनि जा मसला थियनि था, ॿार थिए थो, फैमिली थिए थी, सभिनि खे ॾिसणु, लुक आफ्टर करणु, देन इट्स वेरी डिफिकल्ट टू कंटिन्यू जॉब और समथिंग लाइक दिस। अच्छा ऑलरेडी मुंहिंजो सैलॉन हुयो, पर पोइ मूं हिन खे वरी थोरो सो गैप ॾिनो ऐं वरी मूं रीस्टार्ट कयो। पर सैलॉन हिकु अहिड़ो बिज़नेस आहे जेको असां इवनिंग में इनखे कंटिन्यू करे सघूं था पिया। त इहो ई सोचे मूं माइंड में त आई मस्ट डू समथिंग, ईअं वेहण खां बहितर आहे त मां कुझु कयां। ऐं उहा ई तव्हां वारी ॻाल्हि त ईअं कोन्हे को त को का ज़रूरत हुई या का अहिड़ी नीड हुई जेका मां कयां, हा, पर इहो मुंहिंजो शौक़ु हो। पोइ स्लोली ग्रेजुअली जेको आहे न, मुंहिंजो शौक़ु टर्न थी वियो टुवर्ड्स द ब्यूटिशियन। ऐं शुरू में थोरो सो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जेका फील थी, पाण हिन ते पोइ अॻिते वेंदासीं, जेका मूंखे फील थी त हिन फील्ड में थोरी एजुकेशन जी कमी हुई। हिन फील्ड में जेके न्याणियूं अचनि थियूं, बसि जेको थिए थो उहो चए थो त असां जीअं थोरो सिखी वरितो हिन फील्ड में अची वञे थो, एजुकेशन जी इलाही कमी हुई। त जेॾी महिल मूं तव्हांखे ॿुधायो पिए ब्रेक खां अॻु में, त असांजो जेको मिलण जो कॉज़ हुयो, उहो जंहिं प्लेटफॉर्म ते असां मिलियासीं, उहो बेसिकली ब्यूटिशियन आहे। ऐं असांजी हिकिड़ी एसोसिएशन आहे जेका 40 years का रुहाना इकबाल रन करे पई, फाबा। फाबा एक्चुअली स्टैंड्स फॉर प्रोफेशनल Hair and Beauty Association. So from 40 years she is doing a lot in this field. पोइ हाणे जॾहिं असां वरी असां मिलियासीं त असांखे डिफरेंट डेज़िग्नेशन्स मिलियूं हिन में, वरी मतिलबु विच में काफ़ी ब्रेक आयो, पोइ वरी एसोसिएशन एक्टिव थी। त पोइ मूं हिकिड़ी शइ रियलाइज़ कई, मां हमेशह सोचींदी हुयसि त यार हीअ जेकी न्याणियूं अचनि थियूं पियूं, कमु त कनि थियूं पियूं, हिकिड़ी डिग्निटी सां कमु कनि, हिननि खे हिकिड़ी रिस्पेक्ट मिले, हिकिड़ी इज़त मिले, जीअं या इहो पढ़ी लिखी हिकिड़ी पूरी नॉलेज सां हिन फील्ड में अचनि, त उहो वधीक सुठो रहंदो। त जेको हिकिड़ो चवंदा आहिनि न, हिकिड़ो जेको दाग लॻल हो, असांखे उहो बि धोइणो हुयो। त अल्लाह साईं जो हिकिड़ो करम थियो असां ते, मुंहिंजे रब जो। हालांकि असां जॾहिं ट्रेनिंग ते हुयासीं लास्ट ईयर, असां सां काफ़ी ब्यूटिशियन्स हुयूं,
पोइ हिननि वरी असां मुंहिंजी मुनैज़ा सां मुलाक़ात थी जॾहिं त पोइ मुनैज़ा जी बि हिकिड़ी विश हुई त हिते अकेडमी थिए पोइ कुदरती ॻाल्हि आहे त असांखे जॾहिं अप्रोच कयो वियो त असां हुननि खे यस करे छॾियो ही IHP जे हवाले सां जंहिंजी तरफ़ मां आहिस्ता आहिस्ता अचां पई त पोइ मुनैज़ा अकेडमी पंहिंजी स्टार्ट कई असां एफिलिएटेड करायोसीं हिनखे IHP सां हाणे ही प्लेटफॉर्म हिकिड़ो बहितरीन प्लेटफॉर्म आहे उन्हनि नियाणियुनि जे लाइ जेके हिकिड़े प्रॉपर तरीक़े सां ऐं पढ़ियल लिखियल तरीक़े सां अॻिते वधी सघनि थी पयूं ऐं हिकिड़ी उहा ई ॻाल्हि तव्हांजी त इफ यू लव योर वर्क यू विल एंजॉय योर वर्क असां पंहिंजे कम खे जेतिरो प्यार कंदासीं जेतिरो ओतिरो ई असांखे मज़ो बि ईंदो ऐं सुठो बि लॻंदो ऐं हिकिड़ो ॿियो हमेशह हिकिड़ो जुमिलो हूंदो हो हाणे थोरो सो हिकिड़ो तव्हांखे मां ॿुधायां त अक्सर जॾहिं सैलॉन में ईंदियूं आहिनि पोइ मां ई चवंदी आहियां न पार्लर वाली त इहो मूंखे ॾाढो हिकिड़ो मूंखे अंदरि में हिकिड़ी थींदी यार ज़रूरी कोन्हे की माण्हू ईअं ई चए भाई तव्हां हिकिड़ी रिस्पेक्ट सां बि हुननि खे चई सघो था ॾिसो न असांखे एॾो वॾो ख़ूबसूरत करण जो वॾो हथ आहे न जो हक़ीक़त आहे न त असां जेको लॉकडाउन में तव्हां छा ॾिठो जॾहिं सैलून्स बंदि थी विया त अजीब जेके ॾिसण जहिड़ी कोट पई थिए पई माना ॾिसो ही असांजे लाइ जेके कम पियो कयो न इहे सभु जेके आहिनि असांजे लाइ आहिनि ही अगरि अहिड़ा कम न करनि रास को पंहिंजो न करे मज़दूर जेके आहिनि घर में ठाहिनि तुम केॾा असांजे लाइ ज़रूरत उन्हनि हर हिकिड़े फील्ड खे जेके असांखे रिस्पेक्ट ॾियणु खपे छो त ही न हुजनि त असां एतिरा सुहिणा ख़ूबसूरत ब्यूटीफुल न लॻूं आहे अगरि हिननि खे इहो हुनर न अचे हा त असांखे हर शइ जे प्रॉब्लम चवंदा आहिनि हर महफ़िल जा मोर कोन हुजूं हा न तहरीम असां वटि काफ़ी लेडीज़ ईंदियूं आहिनि जेके हाउस वाइफ आहिनि वीचारनि जो हाल ॾाढो ख़राबु हूंदो आहे तव्हां यकीन करो एॾी हिकिड़ी इनफ सेटिस्फेक्शन ऐं हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे जॾहिं बिल्कुलु ग्रूम थी करे ॾाढो सुठो लॻंदो आहे त इहो जॾहिं तयार श्यार थी छॾे कीअं लॻंदो आहे महिनत ते पंहिंजी ऐं हिकिड़ो ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ जेको कंटिन्यू जेको आहे हिननि खां बि पुछंदासीं त हिननि खे कीअं फील थींदो आहे हिन वक़्तु शॉर्ट में ब्रेक हिन प्रोग्राम 57 कया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी राजपी टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी राजपी टपाल मेज़बान चाहे है तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बीहंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा अच्छा मुनीज़ा तव्हां छा चवणु चाहींदो जेकी हिननि फ़र्क़ुंदा ॻाल्हि कई जी सभिनीनि खां पहिरीं त तव्हांखे बिलेटेड हैप्पी बर्थडे थैंक यू सो मच तव्हांखे तमामु घणियूं तव्हांजे जनम ॾींहं जूं वाधायूं केक हाणे खाराईंदमि न अञा त केक बि कटणो आहे मां तॾहिं चवां पई मां केक बि कटंदमि तव्हां जेको आहे इहो बि रखिजो केक कटिंग असांजी थींदी ऐं मतिलबु पोइ तव्हांखे गिफ्ट तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां केक लाइव ॻाल्हि थी आहे गिफ्ट तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां केक खाराईंदव मां केक खाराईंदमि तव्हां सभु ॾिसंदव त पोइ ॿुधाइजो त गिफ्ट मूंखे मिलियो या न मिलियो जी थैंक यू वेरी मच थैंक यू सो मच मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हां जेको बि वेठा आहियो तव्हां आयो ऐं मुंहिंजी बर्थडे वारे ॾींहं ते ख़ासि तौर ते ॾींहुं सेलिब्रेशन वारे ॾींहं ते मूंसां गॾु आहियो थैंक यू सो मच अच्छा हाणे ॿुधायो छा चवणु चाहींदो जेकी ॻाल्हि कई जी बसि एक्चुअली जीअं असां सिखियो असांखे सेखारण वारनि असांखे इलाही सुठे तरीक़े सां सेखारियो तॾहिं असीं अॻियां वधी सघियासीं त मूं रियलाइज़ इहो कयो त जॾहिं मूं सिखियो ऐं एतिरो अॻियां वधाई ऐं साल 2 साल 3 साल मूंखे थी विया ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं हिकिड़े नंढे हॉल सां जीअं शौक़िया मूं शुरू कयो हो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते माशाल्लाह क्लाइंट जो रिस्पॉन्स एॾो सुठो मूंखे आयो जो पोइ मूं हिकिड़े हॉल खां मतिलबु काफ़ी एक्सटेंड कयो पंहिंजो कमु स्टाफ वधंदो वियो तव्हांखे ख़बर आहे जीअं क्लाइंट वधे थो तव्हांखे ज़रूरत पए थी स्टाफ जी त जॾहिं असां ट्रैवल स्टार्ट कयोसीं ॿाहिरि वञणु करणु त मूं ॿाहिरि वञी एक्चुअली उते एज़ एक्सपीरियंस मूंखे वठण जे लाइ मूं उते कमु करण जी कोशिशि कई या मूं उते अॻिते अञा सिखण जी कोशिशि कई त मूंखे 2-3 शयूं जेके ओॾीमहिल मूंखे सम्झ में आयूं त बेशक तव्हां जंहिं बि फील्ड में आहियो पर तव्हां जेॾीमहिल ॿाहिरि निकिरो था तव्हां ॿाहिरि ॾिसो था ऐं तव्हां ॿाहिरि कमु करणु शुरू करियो था त पोइ असां ॾिसूं था त अच्छा असां वटि जेको असांजी एज़ अ ब्यूटिशियन एज़ अ हेयर ड्रेसर जेका फील्ड आहे उन में बेशक तव्हां केतिरो बि सिखी वञो पर तव्हांखे हिकिड़ी एजुकेशन प्रॉपर एजुकेशन खपे थी इन फील्ड जे लाइ बि उन में एग्ज़ाम थींदा आहिनि तव्हां लाइक पूरी थ्योरी सां गॾु पूरे प्रैक्टिकल सां गॾु ऐं पूरे एग्ज़ाम सां गॾु उन शइ खे कंदा आहियो त पोइ उन शइ खे ॿाहिरि बि मञियो वेंदो आहे अदरवाइज़
तव्हां पंहिंजे हिते पाकिस्तान में त कमु करे सघो था, छो त हिते लाइसेंस वग़ैरह जो को अहिड़ो इशू न हूंदो आहे, पर जेॾीमहिल तव्हां ॿाहिरि वेंदा आहियो त तव्हांखे प्रॉपर सर्टिफिकेशन खपंदी आहे। त पोइ मूं रियलाइज़ कयो त न, ईअं न आहे त नियाणियूं असां वटि उथी अचनि ऐं असां उन्हनि खे सेखारे छॾियूं ऐं असां पंहिंजे नाले जो को बि उन्हनि खे पेपर ॾेई छॾियूं त भई तव्हां मुनज़्ज़ा सालान था, तव्हां सिखियो आहे। हा, उहो मे बी सम हाउ तव्हांखे पाकिस्तान में किथे कमु अची वञे, ठीकु आहे, पर उहो तव्हांखे ॿिए हंधि किथे बि कमु न ईंदो। दिस इज़ जस्ट लाइक तव्हां उनखे हिकिड़ो पीस ऑफ पेपर चई सघो था, उन खां वधीक कुझु बि न आहे। त मूंखे हमेशह इहो रहियो त आउं जॾहिं बि मूं कॾहिं बि 20 सालनि में पंहिंजे सालॉन ते कंहिंखे कमु न सेखारियो, रुगो पंहिंजे स्टाफ खे, सो बि फ्री ऑफ कॉस्ट, जेको असां सां गॾु एज़ अ टीम कमु कंदो, दैट्स इट। पर मूं कॾहिं बि एजुकेटर या हिकिड़ो अकेडमी मूं स्टार्ट न कई। मूंखे हमेशह इहो ई हूंदो त जॾहिं आउं स्टार्ट कंदसि त हिकिड़ी प्रॉपर एफिलिएशन सां गॾु स्टार्ट कंदसि, ताकी जेके बि नियाणी या जेको बि हिन फील्ड में असां सां गॾु अचे ऐं इन थिए उनखे ख़बर हुजे त इहा सर्टिफिकेशन केतिरी ज़रूरी आहे असांजे लाइ, केतिरी वैलिड आहे। त इन करे जेॾीमहिल मूं मुंहिंजे सालॉन खे हाणे 20 साल थियण वारा आहिनि, बल्कि थी चुका आहिनि माशाल्लाह सां। उन खां पोइ हाणे लास्ट दिसंबर 2020 में असां जेको आहे MBA जे नाले सां, लाइक मुंहिंजे सालॉन जो नालो आहे मुनज़्ज़ाज़ बख़्त सालॉन, त उन सां ई रिलेटेड मूं MBA मुनज़्ज़ाज़ बख़्त अकेडमी मूं स्टार्ट कई, जंहिंखे असां एफिलिएटेड करायो आहे श्रीलंका मां। इंटरनेशनल हिकिड़ो जेको आहे इदारो आहे, अकेडमी आहे IHB जे नाले सां, हू बि हेयर ऐं ब्यूटिशियंस जे लाइ आहे। ऐं उन्हनि हू कंप्लीट तव्हांखे तव्हां असां वटि ईंदा, तव्हांखे असां जेको आहे उन में एजुकेट कंदासीं ऐं तव्हांखे हिकिड़ो ऐं प्रॉपर सिलेबस सां गॾु। ही IHB जो कंप्लीट सिलेबस आहे जेको असां ॾेखारींदासीं। मतिलबु इन बुक जे थ्रू तव्हां ॾिसंदव त जीअं असांजी कंहिं बि फील्ड जी तव्हां ॾिसो केतिरी किताबूं हूंदियूं आहिनि, छा न हूंदो आहे, तव्हां ॾिसंदव त इन में एतिरी डिटेल्ड शयूं आहिनि जो तव्हांखे गो थ्रू करण में आसानी थींदी। अच्छा ॾिसो, आउं थोरो इज़ी करे वठां इन ॻाल्हि खे, थोरो मुख़्तसिर पंहिंजे अंदाज़ में वञा त माना के जेकी भेनरूं शौक़ु रखनि थियूं, तव्हांजी ॻाल्हि खे थोरो वाज़े करे वठां त अगरि सिंपली तव्हां हेयर कटिंग, हेयर कलर, डाई कलर, थ्रेडिंग, फेशियल एंड ओवरऑल जेके बि ब्यूटी पार्लर ब्यूटी सैलून में कमु थियनि पिया, त उन्हनि जी तव्हां प्रॉपर पढ़ी करे जेके तव्हां सिखी सघो था, माना उन्हनि जी हर शइ जी तालीम हूंदी आहे। ईअं सम्झो त तव्हांखे अगरि हिन सॉलन में तव्हां अगरि सिखण लाइ वञो था त तव्हां माना प्रॉपर तरीक़े सां, जीअं असांजा ॿिया फील्ड्स आहिनि, जीअं असांजी इंजीनियरिंग फील्ड थी वई, डॉक्टर जी फील्ड थी वई, टीचिंग जी फील्ड थी वई, त हुन में जेका हिन हवाले सां जेका सिखण आहे, हिते ही बि तव्हांखे हिकिड़ी बहितरीनु हिकिड़ी डिग्री लेकिन पढ़ी लिखी करे, जीअं असां त काफ़ी छोकिरियूं जीअं ॾिसंदा त कंहिंखे ॾिसी थ्रेडिंग करे वरितीसीं, हल हिकिड़ी उडरी वई त उडरी वई, बाद में पोइ सारी करे या वैक्स करण जा तरीक़ा हूंदा आहिनि या मेडिक्योर पेडिक्योर कहिड़ा, ही माना तव्हांखे पढ़ाए करे खाए करे टिप्स वाइज़ जेके आहिनि उहे सम्झाईंदा आहिनि। जेके बेसिक टेक्निक्स आहिनि जेके उन्हनि खे ख़बर हुजनि त छा सही आहे छा ग़लति आहे, इन खे ॾिसंदे असां पोइ कोर्सेस पंहिंजा डिज़ाइन कया आहिनि। पर आउं तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां त लाइक IHB जेको असां जंहिंसां एफिलिएटेड आहियूं, IHB के फर्स्ट टाइम पाकिस्तान में इंट्रोड्यूस करण वारी जेका आहिनि उहो भाभी रुहाना इकबाल आहिनि। उन्हनि अॼु खां 40 इयर्स पहिरीं इहो जेॾीमहिल असांजी ब्यूटिशियंस जी जेका थी हुई सॼी, त उन्हनि एजुकेशन पाकिस्तान में उन्हनि स्टार्ट कई। अॼु खां 40 साल पहिरीं हिकिड़ो फाबा जे नाले सां एसोसिएशन ठही, उन जी फाउंडर भाभी रुहाना इकबाल आहिनि, जिन्हनि खे हर को भाभी जे नाले सां वधीक सुञाणे थो। ऐं जेको आहे ऑब्वियसली हुननि पंहिंजी फील्ड में एतिरो कमु कयो आहे जो उन्हनि सभिनीनि नियाणियुनि खे एजुकेशन, मतिलबु ब्यूटिशियन जी एजुकेशन हूंदी आहे प्रॉपर, उन ते उन्हनि खे आणियो आहे। इन खां पहिरीं एजुकेशन ते केरु कमु न कंदो, बिल्कुलु। ऐं IHB खे बि लास्ट ईयर उन्हनि ई पाकिस्तान में इंट्रोड्यूस करायो हो, जंहिंमें TOT प्रोग्राम थियो, जंहिंमें फरखुंदा ऐं असां सभु हुआसीं, ऐं 20 ब्यूटिशियंस हुआ कराची ऐं हैदराबाद जा टोटल। ऐं जेको आहे सो उन्हनि मतिलबु ॾिसो हिकिड़ी शइ जो रवाज विझणु,
ऐं उन ते तव्हां सभिनीनि खे वठी इहो ॾुखियो कमु आहे। ॾिसो हिकिड़ी शइ आऊं बि थोरो कान ॾिसो ही प्रोफेशन केॾो रिस्पेक्टली आहे जेको केॾी किताब पढ़ी करे माना तव्हां हिकु त पहिरियों तूं ई असां हुननि जा थैंकफुल आहियूं, थैंकफुल आहियूं सिनेमा सां। ऐं जी तव्हां छा चवणु चाहींदो मज़ीद? अच्छा अॼुकल्ह छा माना मोस्टली इन आहे अगरि तव्हां जेके इन हवाले सां किथे जेके स्टूडेंट्स अचनि पिया या छा छा सिखनि पिया कहिड़े हवाले सां जेके मोस्टली जेके आहिनि एडमिशन्स में आहे कोई प्रोसेस वग़ैरह हूंदो त मोस्टली कहिड़े जेके बिल्कुलु असां जेके कोर्स पंहिंजे डिज़ाइन कया उन में हिकिड़ो त असांजो ब्यूटिशियंस जो कोर्स आहे जेको असांजो हले पियो हींअर। ऐं इहो मतलब तहां ईअं सम्झो त दे आर वर्किंग फ्रॉम सो मेनी इयर्स पर जॾहिं हिननि असांखे जॉइन कयो IHP खे जॉइन कयो इनखे जॉइन करण खां पोइ ॾिसो इन में सिर्फ़ु पढ़ाई ई कान्हे का थ्योरी पंहिंजी जाइ ते त मोस्ट इम्पॉर्टेंट उहा आहे उन सां गॾु गॾु जेको हुननि जो प्रैक्टिकल आहे ऐं प्रैक्टिकल असां सां गॾु IHP जी जेका फाउंडर आहे उहा जे तव्हां बिल्कुलु असांखे जॾहिं उस्ताद बहितरीन मिलंदो आहे त पोइ असांजे लाइ चवंदा न मंज़िली आसान थी वञे ईअं थी वेंदो आहे। त असांजी जेका आहे IHP जी जेको फाउंडर न्याना करुणा रत्न फ्रॉम श्रीलंका। अच्छा माना काफ़ी अच्छा मोस्टली हींअर थोरो असां अच्छा सभु को अॻु ॾिसो ऐं इहो ॿुधाईंदी हलां तव्हां सभिनी खे यकीननि तव्हांखे ख़बर ॾींदी असांजी जेकी जेको मेकअप शेकअप ही सभु असां कयूं था उन में हिकिड़ी वाहिद औरत जो कमाल आहे यकीननि कंहिं स्टेप वरितो हूंदो त उहो थियो हूंदो उहा असांजी जेकी औरत आहे उनखे असां थैंकफुल कयूं। मिस्र जी जेकी आहे उहा राणी हुई सती राणी हुई कैलोपेट्रा उहा उन फर्स्ट टाइम जेको आहे पंहिंजे लिपस्टिक ऐं नेल कलर हणंदी मतिलबु जेको इजाद कयो जेको ब्यूटिशियन जो उहो फर्स्ट असांजी दोनों खे जेको असांखे जेको थैंक यू करणु घुरिजे उन कैलोपेट्रा खे असांखे मेकअप शेकअप ऐं कलर असांखे सुहिणो कयो हिकिड़ी नवें सां मूंखे बि ख़बर पई त मां इलाही थैंकफुल कयां पई थैंक यू कैलोपेट्रा। अच्छा तव्हांजी कहिड़ी ॻाल्हि ही सिर्फ़ हिकिड़ी एजुकेशन त पंहिंजी जाइ ते पर हिकिड़े प्रॉपर तरीक़े सां यार ॾिसो तव्हांखे मथां ईअं फील थींदो आहे त तव्हां हिकिड़ो मेकअप करे छॾियो तव्हां नॉर्मल हिकिड़ो हेयर करे पर ही हिकु मतिलबु डेप्थ में आहे फील्ड चङी हिनजी गहराई आहे इहो ईअं आसान कोन्हे सभिनि जे लाइ पर जेके हाणे ब्यूटिशियंस असां गॾु कनि पियूं न दे ऑल आर थैंकफुल सिर्फ़ु चवनि थियूं पियूं त असां एतिरनि सातरनि प्लेटफॉर्म्स ते विया आहियूं पर असां इहो कॾहिं कोन सिखियो आहे। असां सां गॾु हूंदी आहे हिन कोविड जहिड़ी सिचुएशन में असां हिनखे मुनज़्ज़ा तमामु बहितरीन तरीक़े सां जेको आहे सॼो मैनेज कयो आहे असांजी अकेडमी में कीअं हू असां सां सिंस मॉर्निंग उहा असां सां गॾु हूंदी आहे गॾु असां हुननि जी प्रैक्टिस हूंदी आहे सभु ब्यूटिशियंस कनि थियूं पियूं तो हुननि खे लॻे ईअं थो ॼण असां सिखूं ई हाणे पिया। अच्छा कुझु टिप्स अगरि असां हाणे पंहिंजे भेनरुनि खे असां थोरो ॾेई कयूं ख़ासि तौर ते ऐं विंटर सियारो हले पियो त कहिड़े क़िस्म जा उन्हनि खे मेकअप्स करणु घुरिजनि कलर्स कहिड़ा पाइणु घुरिजनि हेयर कलर वारनि खे कहिड़ा करणु घुरिजनि डिज़ाइन करणु घुरिजे कटिंग कहिड़े स्टाइल जी हुजे तव्हां थोरो तव्हां ॿुधायो। नॉर्मली ॾिसो सर्दियुनि में विंटर्स में असां वार्म टोन्स वधीक यूज़ कंदा आहियूं वार्म टोन्स डार्क कलर्स वधीक ईज़िली पाए सघूं था। गर्मियुनि में वार्म टोन्स असांखे ईअं लॻे थो परे खां मतिलबु ऑब्वियसली गर्मी पाण वटि त पाकिस्तान में थ्रू आउट गर्मी ई थिए थी सर्दियुनि जो ऐं सर्दियूं सभिनीनि खे वणनि थियूं त भई हा त वार्म टोन्स जेतिरा यूज़ कजनि हेयर में तव्हांजे इवन मेकअप में लिप कलर्स में मॉर्निंग ऐं इवनिंग जा ऑब्वियसली मेकअप्स डिफरेंट हूंदा आहिनि पर असां पोइ बि सर्दियुनि में मज़ो वठी सघूं था लाइक वार्म टोन्स जेतिरा पाण यूज़ करे सघूं इज़ीली तेज़ रंग रेडिश टोन्स हुजनि ऐं जेके महागनी टोन्स हुजनि इहे पाण इज़ीली करे सघूं था। अच्छा अॼुकल्ह सुठो पतो आहे न के आऊं बि जेको डार्क ऐं मुंहिंजो फेवरेट कलर आहे मुंहिंजो थोरो भला आऊं बि कमेंट्स वठी वठां बिल्कुलु इलाही सुठो लॻे पियो तव्हांजो कलर माशाल्लाह ऐं ख़ासि तौर ते शॉकिंग पिंक पायो आहे त अञा ख़ूबसूरत लॻिया हिननि रंगनि में बिल्कुल रॉयल ब्लू ऐं बॉटल ग्रीन मुंहिंजा ॿई फेवरेट कलर। अच्छा माशाल्लाह ही त जेकी आहे डिज़ाइन जेको लुक आहे हेयर जो शेप जेको तव्हां पाण ठाहियो आहे एग्ज़ैक्टली बिल्कुलु मुंहिंजे सैलॉन ते मुंहिंजो स्टाफ ट्रेंड आहे ऑब्वियसली त उहो ई ॻाल्हि थींदी न अगरि असांजो स्टाफ ट्रेन न हूंदो त उहो थींदी त हिकिड़ो चांहि वारो ॿिए जे स्टॉल ते वञी चांहि पीए त उहो कमु थी वेंदो त न बिल्कुलु मुंहिंजो जेको स्टाफ आहे उहो तव्हां जेतिरो पाण एजुकेट आहियो तव्हां पंहिंजे स्टाफ खे बि ओतिरो एजुकेट कंदव तॾहिं तव्हां अॻियां वधी सघंदव।
जेके ओनर्स ये समझन था त न अगर असां स्टाफ के एजुकेट सॉरी कंदासीं मनजा कार सॉरी टू नो इंटरप्ट यू खबरन जो टाइम तो थे न्यूज़ ते हनु ता न्यूज़ बुधु ता तो छा तो थे छा तो मोटी बुधु ता पोरे सा पंजी बारी कंटिन्यू कंदासीं नाज़रीन ही वक्त जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो एंड न्यूज़ जो कार्य नवन जो सगरन जो प्रोग्राम 57 के टपाल मेजबान जेके बताए रिश्तन जो मान वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भलीकार असांजे प्रोग्राम सब महिराण में ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा हिन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया आहे जीअं हेॾी बहितरीन जेके अॼु जेके असांजे गेस्ट असां मौजूदु आहिनि मूंखे इलाही सुठो थो लॻे असांजी जेके सिंधी न्याणी जेके एतिरे मुक़ाम ते जेको आहे हिकु बहितरीन कमु करे रही आहिनि ॿियनि न्याणियुनि लाइ एतिरो जेको आहे असीं कंदा आहियूं जीअं चवंदा त मुनीज़ा ज़ुल्फ़कार तव्हांखे वरी ॿीहर भलीकार कंदमि फ़खंदा तव्हांखे वरी ॿीहर भलीकार कंदमि ऐं थैंक यू तव्हां जेको आहे एतिरो बहितरीन कमु करे रहिया आहियो ख़ासि तौर ते इन प्रोफेशन जे हवाले सां सलोन जे हवाले सां जेकी रियलिटी हक़ीक़त आहे उहो ॿुधाए रहिया आहियो त बाबा हीअ सभु शइ तव्हां पढ़ी लिखी एजुकेट थी करे माना बहितरीन ट्रेनर जो तव्हां कमु कयो पियो ॿिए ॼणियूं उन सां इहे सभु शइ तव्हां सुठे तरीक़े सां बयानु कयो पियो त इहा इलाही ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांखे इन्हनि सां फ़ाइदो वठणु घुरिजे मौक़ो वठणु सही लास्ट पंहिंजो कोविड न को ॿुधोसीं कॾहिं लाइफ में न को मतिलबु कंहिंखे अंदाज़ो न पूरी दुनिया वटिजी वई हिन में त तव्हां ॾिसो कोविड में केतिरी बेरोज़गारी थी वई पर उन्हनि न्याणियुनि जिन्हनि जे हथ में हुनर हो उन्हनि पंहिंजे घरनि खे केतिरो सपोर्ट कयो आहे घरनि खे बाक़ाइदा मतिलबु ऑब्वियसली तव्हांजे हथ में कोई हुनर हुजे थो त तव्हां पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करे सघो था त कोविड त असांखे हिकिड़ी अहिड़ी रियलिटी खे फेस करणु सेखारियो आहे जेको आउं चवां थी पूरी दुनिया में कॾहिं अहिड़े तरीक़े सां हालात न रहिया त तव्हां ॾिसो असांखे बि इहो ई सोचो न्याणियूं केतिरे हद ताईं छा कुझु नथियूं करे सघनि त जेतिरियूं न्याणियूं ॿाहिरि निकिरंदियूं असीं त चवंदासीं की असांजो नंढो जेको असां हिकिड़ो प्रोग्राम जीअं करियूं पिया त जीअं जेके जेके फैमिलीज़ अफोर्डेबल न आहिनि मतिलबु घटि उन्हनि जा वसीला घटि आहिनि त नंढे अमाउंट सां उन्हनि खे नंढी नंढी शयूं तव्हां सेखारियो था त एटलीस्ट उहो तव्हांखे तव्हांजी फैमिली खे सपोर्ट करे सघनि किथे सुठी के जॉब में सैलून में किथे बि जॉब उन्हनि खे मिली सघे त असां एटलीस्ट उन्हनि खे एतिरे हद ताईं ट्रेन करे सघूं त असां मतिलबु वुमेन एम्पावरमेंट ते चाहियूं था त हर को कमु करे न्याणियूं ॿाहिरि निकिरनि न्याणियूं पंहिंजा कमु कनि पंहिंजी फील्ड के ऐं न्याणियुनि खे आउं चवंदसि त हिकिड़ो ॾेज ॾियण खां बहितर आहे त न्याणियुनि खे हिकिड़ो हुनर सेखारिजे त न्याणियूं अॻिते पंहिंजे छो न ज़रूरी न तव्हां रुगो पंहिंजे माउ पीउ खे सपोर्ट करियो तव्हां शादी खां पोइ पंहिंजे हस्बैंड खे सपोर्ट करे सघो था तव्हां पंहिंजे ॿारनि खे तव्हां एजुकेट हूंदा त तव्हां अॻियां पंहिंजे ॿारनि खे एजुकेट करे सघंदा त न्याणियूं इलाही अॻु ताईं वधी सघनि थियूं त आउं त सभिनीनि खे चवंदसि त प्लीज़ फैमिलीज़ पंहिंजी न्याणियुनि खे सपोर्ट कनि उन्हनि खे अॻिते निकिरण जा मौक़ा ॾियनि त हू अॻियां वधी सघनि बिल्कुलु ज़बरदस्त लेकिन हुनर जेको आहे हुनरमंद माण्हू कॾहिं बि जेको बुखियो कोन रहंदो हालांकि डिग्री वारा माण्हू वरी बि बुखिया वञी सघनि था एतिरी वरी डिग्री जेके हुनर हुजनि छो त जॉब कोन्हनि अगरि सोचंदो त मूं वटि हेॾी डिग्री आहे ऐं जेको जॉब ई कंदमि ॿियो को स्किल्स अगरि हुन में न आहिनि या हूंदे बि हू न करे त आख़िर हुन बुखियो ई वधो त न्याणियुनि जे हवाले सां हथ जो हुनर इहे सैलून्स जा कम ऐं ख़ासि तौर ते ॿिया बि अहिड़ा कोई टेक्निकल कम हूंदा आहिनि जेको न्याणियुनि जे बस में हुजनि हू करे सघनि अच्छा मोस्टली जेको तव्हां हिन सभु शइ खे ॾिठो आहे हिन महिल ताईं त केतिरा जेके स्टूडेंट्स जी स्ट्रेंथ अचे थी केतिरा माना जेके न्याणियूं आहिनि उहे सिखण जी माना चाह रखनि थियूं उन खे सुठे हिकिड़े प्रॉपर तरीक़े सां इन सैलून वर्क खे सिखण जे लाइ त इलाही शौक़ु त घणनि खे ई आहे त हू सिखनि ऐं हुननि हींअर ताईं एक्चुअली जेतिरो इन सिखण जे रस्ते ते जेको हुननि पे कयो आहे जेतिरो टाइम ॾिनो आहे इलाही त डिसहार्टेड थी चुकियूं आहिनि इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां उहो इन लाइ जो हुननि खे प्रीवियसली जीअं नॉर्मली मुनैज़ा चयो त मूं पंहिंजे सैलून ते कॾहिं का ट्रेनिंग न ॾिनी ठीकु आहे वजह छा हुई जो हुन सम्झो त मुंहिंजो सर्टिफिकेट इलाही इंपॉर्टेंट आहे जेको सर्टिफिकेट हुजे उहो बि हुननि वटि हुजे प्लस जेको हुननि जो सिखणु आहे जेका हुननि जी लर्निंग आहे उहा बि ऑथेंटिक हुजे त केतिरियूं छोकिरियूं केतिरो टाइम स्पेंड करे जॾहिं असां वटि ईंदियूं आहिनि जॉब्स जे लाइ त हुननि खे उहो चवंदियूं त एतिरा असां पैसा बि भरियासीं ऐं असां प्रॉपरली कुझु सिखियोसीं बि न त पोइ इहा शइ ॾाढी तकलीफ़ ॾींदी आहे
त इन शइ हुननि खे इलाही डिसहार्ट करे छॾियो आहे त इन लाइ उहा ई ॻाल्हि वरी अचे थी त असांजो मुंहिंजो त हिकिड़ो ड्रीम हुयो त हुननि खे हाणे जे हू वधनि हू अॻिते अचनि त असां हुननि खे हिकु प्रॉपर प्लेटफॉर्म ॾियूं जंहिं तां हू सिखी करे सवले नमूने सां ऐं पंहिंजे लो बजट में बि ईअं न आहे त असां उन्हनि खे इलाही हाई फीस कैटेगराइज़ कयल आहिनि असांजा डिफरेंट कोर्सिस पर उन्हनि नियाणियुनि जे लाइ जेके अफोर्ड नथियूं करे सघनि असां उन्हनि जे लाइ बि डिज़ाइन कयो आहे कोर्स त एटलीस्ट जेका हुननि जी बेस ठहे जेका बुनियादु ठहे बिल्कुलु सही तरीक़े सां ठहे त वरी मां इहो ई चवंदसि जिन खे शौक़ु आहे अॻिते वधण जो सवले नमूने सां सुठे तरीक़े सां उहे ज़रूर असां वटि अचनि कॉन्टेक्ट कनि त अलाह सां ई वधीक मुंहिंजो रब करण वारो आहे त अच्छा थोरो कुझु टिप्स जे हवाले सां थोरो कुझु चई त घर जी जेकी रेमेडीज़ हूंदियूं आहिनि को टमाटो हणी छॾियो को खीरो हणी छॾियो को मलाई हणी छॾी चई एथेटिक्स हूंदियूं आहिनि ॾिसो छो न बिल्कुलु हा पर जीअं तव्हां ॾिसो जेके प्रोडक्ट्स जेके ॿाहिरां बि अचनि था मतिलबु उन में बि इंग्रेडिएंट्स त ॾिसो इहे पर हा उन्हनि खे फाइन कयो वञे थो सुठी कंपनीज़ सुठे तरीक़े सां उन शइ खे तव्हांखे मतिलबु ॾियनि थियूं तव्हां पहिरीं छा थींदो त जेके तव्हां शयूं जीअं फेशियल्स थियनि था पहिरीं प्रोडक्ट कमु न कंदो हो तव्हांजी महिनत वधीक हूंदी हुई ठीकु आहे त तव्हां फेशियल्स करियो पिया त तव्हांखे पाण महिनत वधीक करणी पवंदी हुई हाणे छा आहे त जेके ॿाहिरां जेके प्रोडक्ट अचनि थो या इवन जो पाकिस्तान जो बि इलाही सुठा सुठा प्रोडक्ट्स आहिनि पाकिस्तान जा ईअं न आहे त असां वटि प्रोडक्ट न आहे न असां वटि प्रोडक्ट आहे सुठो पर अगर उहो प्रॉपर तरीके सां कयो वेंदो त डेफिनेटली उन जा रिजल्ट्स भी ईंदा माना जेके भी स्टेप्स अप्लाइमेंट जा हूंदा आहिनि जी प्रॉपर तव्हां ॾिसो पहिरीं फेशियल जा जीअं चइजे थो जीअं असांजा वॾा आहिनि डिस्करेज था कनि न न न स्किन खे हथ न लहारायो स्किन ख़राब थी वेंदी वारनि खे हथ न लहारायो कटण सां वार ख़राब थी वेंदो हालांकि ये सही ना है असांजे प्रोग्राम में डॉक्टर उस्मा राजन साहिब जी बेहतरीन जेके डर्मोलॉजिस्ट आहिनि उहे अची उन्हनि चयो बाक़ाइदा असां स्किन जी स्पेशलिस्ट आहिनि उन्हनि चयो त मेकअप असांजी स्किन लाइ इलाही सुठो आहे इलाही कवर करे थो त मेकअप में जे हर वक्त हुजो तव्हां भले हेयर कट असांखे जॾहिं असां हेयर कट कराईंदा त असांजो फ्रेश हेयर ईंदो ऐं रीग्रोथ वधंदी आहे वार वॾो थींदो आहे ऐं कॉन्सेप्ट छा आहे त न कटंदासीं त वार नंढो थी वेंदो अच्छा ये कुछ मिक्स हूंदा हा बिल्कुल आहिनि पर तव्हां ॾिसंदव जीअं हाणे गूगल त हर को करे थो एक्सपर्ट सभु एक्सपर्ट थी विया आहिनि त रीग्रोथ जीअं क्लाइंट ईंदो आहे चवंदा मुझे लेंथ बढ़ानी थी तो मैं इसलिए मैंने 2 साल हाथ नहीं लगाया त ईअं चवंदा आहिनि न त भई नहीं मुंहुं न कटराया वार न मुंहुं कटराया त भई तव्हां जेॾी महिल वार ख़राब किथां थियणु शुरू थींदो कॾहिं बि वार रूट खां ख़राब न थींदो रूट एंड्स मां वार ख़राब थींदो त जिते वार ख़राब आहे स्प्लिट एंड्स थींदा आहिनि जेके पाण 2 मुंहुं या ईअं चवंदा आहियूं त हिकिड़ो वार अगरि 2 खां 3 मुंहुं थी ऐं हू खुली थो वञे फैलिजी थो वञे उनखे उते कट करणु लाज़मी आहे जे अगरि तव्हां उनखे उते कट नथा करियो त पोइ तव्हांजे मथे वार खे ख़राब थो करे अगरि तव्हां 2 सालनि ताईं छॾे ॾींदा त पोइ ज़ाहिर उहो टिप खां वठी उहो रूट ख़राब कंदो तव्हां अच्छा हर्बल जेके भी आहिनि जी मूं ॻाल्हि कई जी 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 उनी में तव्हां पाण इन शइ खे प्रिफर कंदा आहियो त हर्बल्स रेमेडीज़ यूज़ करणु अच्छा हिकिड़ी ॻाल्हि पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां तव्हां जीअं रेमेडीज़ जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कई रेमेडीज़ असांखे ॾिसो हिकिड़ी असांजी टीन एज आहे जंहिंमें अञा घणो बिगाड़ कोन थियो आहे असां तॾहिं उनखे कंटिन्यू रखियोसीं ऐं असांजी रूटीन में रही तॾहिं त हू वर्क कनि थी पई जीअं हिकिड़ी हकीम जी दवा हूंदी आहे इट टेक्स लॉट्स ऑफ टाइम हू इलाही टाइम थी वठे पई हील करण में ईअं ई सेम वे जेके असांजा टिप्स इहे हूंदा आहिनि इहे कंदा आहिनि ज़रूरु कुझु न कुझु उन्हनि जो इफेक्ट हूंदो आहे पर तॾहिं न जॾहिं असां पंहिंजे 30s खे क्रॉस करे छॾियोसीं ऐं उन खां पोइ असां होम रेमेडीज़ ते अची वञूं पोइ इहे शयूं एतिरो वर्क कोन कंदियूं देन यू हैव टू गो फॉर सम अदर थिंग्स तॾहिं इन लाइ तव्हां कयो रेमेडीज़ हिकु तव्हांजो सर्टन टाइम आहे तव्हां जॾहिं तॾहिं खां स्टार्ट कयो या जे नंढी नियाणियूं आहिनि जे उहे स्टार्ट कनि थियूं पियूं त हुननि जो हिकिड़ो सुठो रहंदो जीअं वार वॾे करण जे लाइ असां ऑइलिंग कयूं था डिफरेंट जेके आहिनि उहे शयूं हणूं था ही सभु हणूं हिकिड़ी नंढी एज खां त हुननि जो इफेक्ट इलाही सुठो पवंदो
पर हाणे वॾी एज में अची जे असां रेमेडीज़ ते ईंदासीं न त पोइ एतिरो इफेक्ट न पवंदो यकीनन हू पक्की थी वेंदी आहे मतलब हर शइ जो ख्याल करण जो हिकिड़ो टाइम आहे मगर अगर तव्हां टाइम क्रॉस तो थी वञे उन खां पोइ तव्हां उन शइ ते फोकस कंदव ऐं पोइ चवंदा त भई हाणे तव्हां जीअं इलाही क्लाइंट ईंदा आहिनि आफ्टर 40s ईंदा आहिनि कि अब रिंकल्स हाणे अची चुका आहिनि हाणे कोई अहिड़ो फेशियल करियो त ही रिंकल्स ऐं ही खत्म थी वञे पॉसिबल न आहे आहिस्ता आहिस्ता थोड़ी थोड़ी आफ्टर 20-25 तव्हांखे लाज़मी फेशियल्स प्रॉपर एंटी एजिंग फेशियल्स हूंदा आहिनि उहे वठणु ज़रूरी आहे ॾिसो तव्हां ही हिकिड़े अहिड़े तरीक़े जी ॻाल्हि आहे त ॾिसो पाण जेॾी महिल फिक्स डिपॉज़िट कंदा आहियूं हिकिड़े बैंक में ठीकु आहे फिक्स डिपॉज़िट कंदा आहियूं ऐं पाण चवंदा इन खे 10 साल छॾियूं था मतिलबु 10 सालनि खां पोइ इन जो प्रॉफिट ईंदो त ही जेके फेशियल्स हूंदा आहिनि न ही अहिड़े तरीक़े जी शइ आहे तव्हां प्रॉपर फेशियल्स खे टाइम खां पहिरीं डिपॉज़िट करणु शुरू कंदा त हू 10 सालनि खां पोइ तव्हांखे रिज़ल्ट छा ॾींदो त तव्हां 10 साल नंढा लॻंदा ठीकु आहे तव्हांखे जेको हू पे बैक करे पियो तव्हांखे जेको प्रॉफिट हू ॾिए पियो हू तव्हांखे प्रॉफिट छा पियो ॾिए त तव्हां अगरि 30s में आयो त ऑब्वियसली तव्हां 22-23 जी एज तव्हांजी स्किन जेको आहे ऑब्वियसली एजिंग स्टॉप नथा करे सघूं एजिंग खे असां रोके न स्लो डाउन करे सघूं था ठीकु आहे न एजिंग आहे एज आहे वधे पई लाज़मी ॻाल्हि आहे एज खे माण्हू रोके नथो सघे एज खे स्लो डाउन मतिलबु एजिंग खे स्लो डाउन करे सघूं था त तव्हां फेशियल्स ऐं प्रॉपर पंहिंजी केयर पहिरीं खां शुरू करियो त उहो अॻियां वञी तव्हांखे रिज़ल्ट ॾींदी अॻियां वञी तव्हांखे उन जा प्रॉफिट्स नज़र ईंदा त हा ठीकु आहे मतिलबु केरु चवंदो यार तव्हांजी एज एतिरी लॻे नथी त छो त हुन जेका बि हूंदी उन पंहिंजी केयर पहिरीं खां शुरू कई हूंदी हाणे तव्हां चवंदा रिंकल्स अचण खां पोइ आऊं करियां इट्स इम्पॉसिबल लाइक पोइ न अच्छा 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 ही त चलो फेशियल्स एंड स्किन टोन या स्किन्स खे बहितर करण लाइ प्रोटीन जी बिल्कुलु ठीकु आहे त बिल्कुलु हेल्दी करण लाइ स्किन्स खे पर जेके मेकअप्स हूंदा आहिनि तव्हां छा चवणु चाहींदो केतिरा जेके आहिनि डॉक्टर त असांखे चई हुई बिल्कुलु इजाज़त बि ॾेई हुई त तव्हां मेकअप कयो पर मेकअप असां तव्हां कीअं के टोन्स वग़ैरह उन हवाले बिल्कुलु मेकअप कयो ऐं अकॉर्डिंग टू स्किन ज़ाहिर उहा त असांजी हिकिड़ी नॉलेज हूंदी आहे उन हिसाब सां ई असां नॉर्मली त केरु हिकिड़ो आम माण्हू जेको मिलंदो उहो हणी वठंदो ठीकु आहे न पर जॾहिं तव्हांखे नॉलेज आहे तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ी स्किन ते कहिड़ी शइ हले पई त उहो अञा वधीक सुठो रिज़ल्ट ॾींदी इन खां अलावा प्रोडक्ट्स जेके आहिनि सुठी प्रोडक्ट जेका हूंदी आहे उहा तव्हांखे डेफिनेटली उन जा तव्हांखे जेके प्लस पॉइंट्स उन जा वधीक हूंदा ठीकु आहे त उहो तव्हां हणी सघो था पिया अच्छा हाणे जीअं रूटीन में इलाही साथी असांजी जेके अदियूं हूंदियूं उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे हू फाउंडेशन्स हणी छॾींदियूं आहिनि जॾहिं त असां रूटीन में फाउंडेशन्स नथा हणी सघूं पिया ठीकु आहे कप पार्टी आहे देन इट्स ओके अदरवाइज़ तव्हां रूटीन में तव्हां पंहिंजो नॉर्मल तव्हां को बि सिरम हयो तव्हां बीबी क्रीम यूज़ करे सघो था पिया जेका डेली बेसिस ते हूंदी छो जो मतलब काई भी एडी कुछ जेको तव्हांजी स्किन खे या करे या थोरो स्किल्स बैलेंस टोन्स के असांखे बैलेंस करे सही बिल्कुल त ये असां करे अच्छा फॉर्मूला क्रीम से हवाले में छा छो ओहो तहरीम ता केड़ो टॉपिक मां आडो बुझी फॉर्मूला आऊं कल भी हिकड़ी बाजार में वयम तिकड़ी लेडी मथो खाए पे उनी जो तो भाई कोई कर फॉर्मूला मतलब फॉर्मूला क्रीम्स कॾहिं स्टार्ट थियूं तव्हां ॾिसो ऐं ॻाल्हि उहा ई आहे त एजुकेशन नाहे त तव्हां ॾिसो जेके फॉर्मूला क्रीम्स जे अंदरि ऐड थिए पियो उहो छा आहे मतिलबु तव्हां ॾिसो हिकिड़ो सम्झो तव्हां हिकिड़ो बॉम्ब तयारु कयो पिया पंहिंजे लाइ स्किन खे ब्लास्ट करण जे लाइ तव्हां हिकिड़ो बॉम्ब रेडी पिया करियो मज़ाक न आहे तव्हांजा पोर्स ओपन था थी वञनि तव्हां एजिंग ॾांहुं हलिया था वञो हितां वेन्स सभु नज़र ईंदियूं आहिनि पोइ थोरो सो जे हू उनखे छॾे थियूं ॾियनि पियूं या हुननि खे सन एक्सपोजर थियो त उहो हिकदमि सां हुननि जी जेका टोन आहे ब्लैक थी वेंदी आहे ऐं इहो इलाही ख़तरनाक आहे इनफैक्ट असांजा जेके कॉस्मेटिक्स आहिनि न हिकिड़ी रुगो नंढी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु मां अवेयरनेस ॾींदसि त जॾहिं बि असांजूं जेके पढ़ियल लिखियल अदियूं आहिनि जॾहिं कॉस्मेटिक्स वठंदियूं आहिनि त हू डेफिनेटली हुननि जा इंग्रेडिएंट्स पढ़नि उन्हनि ते ख़ासि तौर ते इहो ज़रूरु हुजणु खपे त उहे पैराबिन फ्री हुजे पैराबिन हिकु अहिड़ो केमिकल आहे जेको कॉस्मेटिक्स खे रखंदो आहे इलाही देर ताईं प्रिजर्व कंदो सिंबल्स भी आहे असांजो हू पैराबिन फ्री जो जेको ही जार टाइप्स हूंदा आहिनि शायद इफेक्टिव हूंदा आहिनि अहिड़ी हवाले सां वधीक जेको कंटिन्यू कंदासीं लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे मूंखे बि थोरी घणी कॉस्मेटिक्स जी ख़बर आहे अज़ीन ॾिसो हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते लेकिन मूंखे पोइ जी ब्रेक खां वापसि ईंदा
कंदासीं त असांजी भाभी मुनीज़ा को पुछंदासीं त जेका किथे किथे कहिड़े कहिड़े मुल्क जा विज़िट कया ही तालीम जेके हासिल करण कहिड़े कहिड़े मुल्कनि में हुननि वयूं त कहिड़े कहिड़े जेके हुननि कोर्सिस कया त मज़ीद इन ते कचहरी थींदी लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ हिन प्रोग्राम सां ताउन कया टपाल मेज़बान जेके वधारे तर्जुमान ऐं सिंधी मेज़बानी रासपी टपाल मेज़बान चाहे कार्य न वञो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधारे रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासपी टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। त कीअं ॾिसो त इलाही ख़ुशी थी थिए अॼु जेके एतिरी अवेयरनेस असांखे ख़ासि तौर ते असांजे जेको असांजो मेन बुनियादी जी चवंदा आहिनि बेसिक राइट जेका असांजा हुकूक हूंदा आहिनि उन में असांखे हिकिड़ो ख़ूबसूरती हिकिड़ो मेन असांजो जेको हक़ आहे असां सभु जेके ख़वातीन असां जेके न्याणियूं सभु इलाही ख़ूबसूरत लॻूं। अॼु उहे जेकी ॿ शख़्सियत ॿ पर्सनैलिटी असां मौजूदु आहिनि असां लाइ केतिरी अवेयरनेस खणी आहियो त बाबा तव्हां ख़ूबसूरत भले थियो लेकिन कुझु शयुनि खां अवॉइड कयो। अगरि तव्हां ख़ूबसूरत थियण लाइ कुझु सिखणु चाहियो था त हीअ हिकिड़ो प्रॉपर तरीक़ो आहे, हीअ हिकिड़ी किताबु आहे, हीअ सब्जेक्ट्स आहिनि इन्हनि खे फॉलो करे तव्हां पाण खे अञा बहितरीनु ख़ूबसूरत करे सघो था। त इहे चवंदा आहिनि की ख़ासि तौर ते जीअं मूं उन्हनि खे ॻाल्हि कई त कुझु अहिड़ी क्रीम फॉर्मूला वग़ैरह जे हवाले सां ऐं कुझु तव्हां ॿुधाइणु चाहियो पिया तव्हां चाहींदो त तव्हां इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदा पोइ आउं उन्हनि खां पुछंदमि त हीअ किथे किथे जेके आहिनि हाँ बिल्कुलु इहे इलाही इम्पोर्टेंट आहे असांजी पढ़ियल लिखियल ख़ासि तौर ते आहिनि ऐं उहे वरी अॻियां ॿियनि खे बि ॿुधाइनि त जेके असां कॉस्मेटिक्स यूज़ कयूं था पिया हूअं त असां नॉर्मली ॾिसंदा आहियूं त हुननि ते लिखियलु हूंदो आहे हलाल ऐं समथिंग लाइक दिस पर इन खां अलावा जेके हुननि जा इंग्रीडियंट्स आहिनि उहे इलाही इम्पोर्टेंट आहिनि। पैराबिन जेको आहे थ्रू आउट वर्ल्ड जेको आहे उहो बैन आहे किथे बि उतां जी काफ़ी जेके कॉस्मेटिक्स आहिनि उन्हनि ते लिखियलु हूंदो आहे लिटरली इहे पैराबिन फ्री जॾहिं त असां वटि या कुझु आहिनि ॿियूं बि कंपनीज़ आहिनि जिन जूं जॾहिं मूं आहिस्ता आहिस्ता हिन फील्ड में मां आयसि पोइ मूं ॾिठो मां सभ खां पहिरियां इंग्रीडियंट्स पढ़ंदी हुयसि त के त अहिड़ियूं हुयूं जिन जो नालो बि हो उन में इथाइल प्रोपाइल इहे सभु पैराबिन हुया जेके बि हुन जूं काइंड्स हुयूं उहे सभु मौजूदु हुयूं त हाणे त ऐं इहे कैंसर कॉज़िंग आहिनि इहे मतिलबु इलाही स्किन जे लाइ त ख़तरनाक थी सघनि थियूं पियूं त कोशिशि इहा कयो भले तव्हां वटि थोरी शइ हुजे पर सुठी शइ हुजे। मां अक्सर छोकिरियुनि खे चवंदी आहियां जेॾीमहिल ईंदी मां चवंदी आहियां जॾहिं तव्हांजी शादी थिए थी न वैनिटी ठाहियो थी तव्हां पंहिंजी त उन में बजाए हिन जी 10,000 शयूं भरे छॾियो तव्हां वटि 4 शयूं हुजनि सुठियूं हुजनि तव्हां उहे परचेज़ कयो ऐं कॉस्मेटिक काफ़ी टाइम हलंदो आहे उहो एॾो जल्दी ख़राब बि कोन ईंदो आहे जो हरू भरू असां इहो हिकिड़ो ट्रेंड हुयो त बाबा वठी सॼी वैनिटी फिल करे भरे सॼी असांजो बॉक्स मेकअप जो खणी पोइ वेंदा हुआसीं त हाणे उहो न कयो तव्हां वटि भले घटि शयूं हुजनि अथेंटिक ऐं सही शयूं हुजनि ऐं जे पढ़ियल लिखियल आहियो त तव्हां डेफिनेटली उन्हनि इंग्रीडियंट्स खे पढ़ो ऐं जंहिंमें पैराबिन फ्री हुजनि तव्हां उहे प्रोडक्ट्स जेके आहिनि उहे यूज़ कयो ऐं हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि सभिनीनि खे न्याणियुनि खे असांजी जेके ॻोठनि में अदियूं आहिनि या शहरनि में बि काफ़ी आहिनि ही फार्मूला क्रीम बंदि करे छॾनि न इस्तेमालु कनि इहे इलाही ख़तरनाक हद ताईं हिननि खे नुक़सानु ॾेई सघनि थियूं पियूं हुननि जी स्किन साफ़ सुथरी हुजे भले इंसान जो भूरो थियण या रंग साफ़ थियण एॾो इम्पोर्टेंट कोन्हे। अच्छा मुंहिंजा तव्हां जेका कहिड़े कहिड़े मुल्कनि में वियो ऐं किथे किथे ही तालीम जेके आहे वर्क कयो किथे मुंहिंजो एक्चुअली बेसिक त मुंहिंजो मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त पाकिस्तान मां मुंहिंजो थियल हो पोइ उन खां पोइ जेॾीमहिल आउं ॿाहिरि निकितसि लाइक तव्हांखे ख़बर आहे सेमिनार्स थींदा आहिनि असांजा वर्कशॉप्स थींदा आहिनि त उन्हनि शयुनि खे जेॾीमहिल असां करण जी उते मूं कोशिशि कई त मूंखे पोइ ख़बर पई त न भई एजुकेशन सां प्रॉपर उन सां गॾु तव्हांखे अचिणो आहे त मूं पोइ मूं आहिस्ते आहिस्ते सॼो ॿाहिरि जो ई रुख कयो पोइ मूंखे इहो ई थियो पहिरीं मुंहिंजो वधीक थींदो ॿार नंढा हूंदा हुआ त मूंखे ईअं थींदो त भई यूके ताईं तव्हां लंडन हलिया विया लंडन तव्हांखे हितां खां 8 आवर्स जी उन ते फ्लाइट ते ईज़ीली तव्हां पहुची सघो था त लंडन थियो मूं लंडन मां जेको आहे डिफरेंट जेको आहे जेके अकेडमीज़ आहिनि मां उतां पंहिंजो हेयर जो मूंखे वधीक हेयर में इंट्रस्ट रहियो हुन मेकअप में बि हूंदो हो पर मेकअप पोइ बि तव्हां स्लोली तव्हां सिखी हेयर इलाही ॾुखी शइ थी थिए मेकअप बि आहे अगरि तव्हां प्रॉपरली उनखे सिखी करियो था पर हेयर में मूंखे इहो फील थियो त असां वटि पाकिस्तान में हेयर जा माण्हू घटि आहिनि त मुंहिंजो फोकस वधीक हेयर ते रहियो पोइ
त मूं लंडन मां कयो, मलेशिया मां जेको आहे सो अमेरिका मां रीसेंट लास्ट ईयर जॾहिं कोविड खां पहिरीं मुंहिंजा 2-3 ट्रिप्स जेके हुआ उहे US जा रहिया, उते जी कंपनीज़ सां गॾु। छो त पोइ आहिस्ते आहिस्ते एतिरी अवेयरनेस थी वई त कहिड़ी मुल्क में ॿारनि जे उन जे लिहाज़ सां कहिड़ी सुठी अकेडमीज़ आहिनि जिन्हनि ते वञी माण्हू सिखी सघे थो, कमु करे सघे थो, ताकी तव्हांखे जेका शइ ॿाहिरि जेके ट्रेंड्स अचनि पिया उहे ई ट्रेंड्स असीं पाकिस्तान में खणी अचूं। छो त पाकिस्तान में थोरो सो लेट अचे थो, पर अगरि तव्हां उन खे वक़्त ते तव्हां उन खे सिखी था वठो त उहे ट्रेंड्स तव्हां उन ई वक़्त में तव्हां पाकिस्तान में आणे सघो था। त डिफरेंट ऐं तव्हां ॾिसो त ही फील्ड एतिरी वधीक आहे त हिन में हर 6 महीने खां पोइ 6 महीननि खां पोइ डिफरेंट हिकिड़ो न्यू ट्रेंड अची थो वञे, तव्हां उन खे रोके नथा सघो। मतिलबु हिन फील्ड में बि यू कीप ऑन लाइक लर्निंग आहे ई तव्हांजो प्रोसेस। तव्हां हिन खे जिते तव्हां स्टॉप कयो ऐं तव्हां इहो सोचियो त बाबा आउं इलाही वधीक एजुकेटेड थी वई आहियां, हाणे मूंखे ज़रूरत न आहे, त हीउ हिकिड़ो तव्हांजो उहो आहे, तव्हांजी ख़ुशफ़हमी आहे इहो। तव्हांखे सिखणो आहे ऐं हर वक़्तु सिखणो आहे। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हिकु तव्हांखे पुछां, काफ़ी मोस्टली तव्हां हेयर से जीअं काफ़ी नॉलेज खे तव्हां चाहींदो त कुझु टिप्स हिननि खे साईं जेकी भेनरियूं हुननि खे मिलनि। मोस्टली जेके आहिनि ड्राई हेयर से काफ़ी सारी आहिनि, या कंहिंजे वारनि में बम बि फटल हूंदा, काफ़ी कुझु ॿिया जेके ॿाहिरनि जेके कुझु अहिड़ा लॉन्ग टर्म जेके आहिनि कुझु प्रोडक्ट इस्तेमालु कराए हुन साल या 2 सालनि ताईं यूज़ कराइनि थियूं त जीअं वार स्ट्रेट ई हुजनि, त उन खां पोइ वरी उन्हनि जे वधीक जेके नुक़सान थींदा आहिनि उते थींदा आहिनि, छा चवणु चाहींदो उन्हनि खे, छा यूज़ करणु? सभिनीनि खां पहिरीं त इहा ॻाल्हि त असांखे असांजो जेको हिकिड़ो नेचुरल टेक्सचर जेको ॾिनो आहे, कंहिंजो स्ट्रेट आहे वारनि जो, ठीकु आहे, कंहिंजो वेवी आहे मतिलबु हल्को सो कर्ल, कंहिंजो इलाही वधीक कर्ली आहे। फर्स्ट त इहो आहे त तव्हां उन खे मेंटेन करणु सिखो, ठीकु आहे। त तव्हांजो अगरि सिधो वार आहे त उन खे तव्हां कीअं था मेंटेन करियो। हिकिड़ी परमानेंट जेके सर्विसिस आहिनि, बेशक तव्हां उन ॾांहुं वञो, छो त इलाही हर को चाहे थो त भई जंहिंजा सिधा आहिनि, लाइक मुंहिंजो सिधो वार आहे त आउं चवंदसि मुंहिंजो वार कर्ल हुजे, मूंखे कर्ल्स वणंदा आहिनि, उहो उनखे शुक्र न आहे, ईअं चइजे भला। ऐं जंहिंजो कर्ली वार हूंदो उहो चवंदो मुंहिंजो वार स्ट्रेट हुजे, ठीकु आहे। पर आउं इहो चवंदसि त हा ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर उन सां गॾोगॾु ॾिसो हर शइ केमिकल सां थिए थी। अगरि तव्हां कंहिं बि शइ जो टेक्सचर परमानेंटली चेंज था कयो त डेफिनेटली तव्हांखे जेको प्रोसेस आहिनि उहे उन में केमिकल हूंदा आहिनि, ठीकु आहे। जेॾी महिल तव्हां केमिकल तव्हां हिकिड़ो माइंड ठाहे छॾियो त भई हा ठीकु आहे, मुंहिंजो वार लाइक हींअर पहिरीं विच में स्ट्रेटनिंग जो इलाही ट्रेंड जेको असां वटि पाकिस्तान में अञा ताईं हले थो, 99% असांजो क्लाइंट जेको आहे या को बि हिकिड़ी जेको न्याणी हुजे थी मुंहिंजा वार सिधा हुजनि, बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु सिधो हुजे। हालांकि दुनिया में सिधे वारनि जो ट्रेंड ख़तम थी चुको आहे, पर पाकिस्तान में हले पियो, ठीकु आहे। ॿाहिरि पर्म्स हलनि था, कर्ल्स हलनि था, वेवी लुक हले थो, मेसी लुक वधीक हले पियो। हा, मेसी लुक अची पियो त हिते त असांजे घर में चवंदा आहिनि फर्नीचर अची ख़राब करे छो, हा, पर असां वटि अञा बि स्ट्रेट वारनि जो हले थो, ठीकु आहे। तव्हां बेशक स्ट्रेट करायो वारनि खे, पर पोइ उन जी केयर तव्हांखे 3 टाइम्स 4 टाइम्स मथे करणी आहे, वधीक करणी आहे। लाइक तव्हांखे प्रॉपर शैम्पूस थिया, प्रॉपर कंडीशनर्स थिया। इलाही माण्हू शैम्पू कंदा आहिनि त कंडीशनर न हणंदा आहिनि, कंडीशनर अगरि हणो त सिरम न हणंदा आहिनि। ॾिसो तव्हां जेॾी महिल केमिकल्स ॾांहुं वेंदव त लाज़मी ॻाल्हि आहे पोइ ही होम रेमेडीज़ न हलंदियूं आहिनि तव्हांजियूं, न, छो त तव्हां केमिकल में अची चुका, इन्वॉल्व थी चुका आहियो, त पोइ तव्हांखे बाक़ाइदा प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे वार जी जो ओतिरो ई ख़्यालु रखणो पवंदो। त तव्हां शैम्पू प्रॉपर वठो। ॾिसो जेॾी महिल प्रॉपर शैम्पू, अच्छा शैम्पूस बि डिफरेंट थियनि था, ऑब्वियसली तव्हांजे टेक्सचर जो अलॻि थींदो, मुंहिंजो अलॻि थींदो, फ़र्क़ुंदा जो अलॻि। इहो तव्हांजो जेको हेयर ड्रेसर, तव्हांजी ब्यूटिशियन आहे, उहो तव्हांखे गाइड कंदी त तव्हांजे लाइ कहिड़ी शइ प्रॉपर आहे। तव्हां किथे बि कंहिं बि शॉप ते वञी शेल्फ मां शैम्पू ईअं नथा खणी सघो। विच में हिकिड़ो फेसबुक ते ट्रेंड हलियो हो, जेके ऑब्वियसली ग्रुप्स थींदा आहिनि, त हिकिड़ी कंहिं विधो त भई फलाणे प्रोडक्ट जो आउं खणी आयसि शैम्पू, ॾाढो सुठो हो। अच्छा, ऑब्वियसली तव्हां इहो ॾिसो हुननि जो टेक्सचर छा हो, ऐं तव्हांजो हा उन्हनि जो उहा वर्जन हो, कलर ट्रीटेड हो, केमिकल्ड हो, ओवर प्रोसेस्ड हो, छा हो हुननि जो वार, जेको हू प्रोडक्ट वठी आयूं हुननि खे सूट कयो, ज़रूरी न आहे त उहो तव्हांखे बि सूट करे, हो मूंखे सूट करे,
हिकिड़ो सेम लिप कलर जेॾीमहिल पाण बाय कंदा आहियूं, पिंक हुजे ब्राउन हुजे, तव्हांजे लिप ते हू डिफरेंट बीहंदो, मुंहिंजे स्किन टोन ते डिफरेंट बीहंदो, पर हुनजा जो डिफरेंट लिप कलर, हालांकि हुन में का अहिड़ी शइ न आहे, त वार त टोटली डिफरेंट आहे। तव्हां ॾिसो हार्डली कंहिंजो वार हिकु जहिड़ो हूंदो आहे। हिकिड़ी फैमिली में अगरि 3 ॿार आहिनि या 2 ॿार आहिनि या हिकिड़ी नंढी फैमिली हुजे या वॾी फैमिली, कंहिंजो बि वार हिकु जहिड़ो कॾहिं न हूंदो। जीअं नेचर डिफरेंट हूंदी आहे त ईअं बि अलाह साईं जा जेके ब्यूटिशियन जी रिस्पॉन्सिबिलिटी थी वञे थी पई त हू पंहिंजे क्लाइंट खे बि उहे ई एजुकेट करे। घणे भाङे त हू उन्हनि जा जेके कम कनि थियूं वीचारनि खे गाइड कोन थियूं कनि पयूं, उहो एॾो हार्ड केमिकल कराए वञनि था, को बि शैम्पू खणनि था त उहो को फ़ाइदो ई न आहे। अच्छा, मां थोड़ी गॾु कयां, जीअं त तव्हां माना यूरोप में काफ़ी तव्हां टाइप्स ॿुधाए बि आहे त कहिड़ा कहिड़े क़िस्म जा जेके आहिनि वार वेवी थियल जी हलनि पिया। हिते हिन महिल ताईं पाकिस्तान में स्ट्रेट वार हलनि पिया, तरह तरह पैसा भरे भरे सभु चलो ठीकु, तव्हां काफ़ी माना उन हवाले ॿुधायो। पर उते जेके फेशियल्स मेकअप जे हवाले सां थोरो हाणे मेकअप त मेकअप जेके हूंदा आहिनि ख़ासि तौर ते सीज़न्स वाइज़ हूंदा आहिनि। गर्मी में जेको असांखे लाइट ऐं कीअं डार्क मेकअप, पर मोस्टली तव्हां पाण जेको आहे कीअं ॾिसंदा आहियो हिननि मेकअप जी कंडीशंस खे, कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे फेस कटिंग इनिशिएटिव करणु घुरिजे? हाँ एग्जैक्टली, हर फेस जी हर स्किन जी पंहिंजी रिक्वायरमेंट आहे। ऐं हाणे त एॾी इहा बि फील्ड काफ़ी अञा वधीक मतिलबु अवेयरनेस वास्ते काफ़ी फील्ड हुई आहे, पर हिते हाणे आई आहे त अकॉर्डिंग टू वेदर तव्हां पंहिंजो मेकअप सिलेक्ट कयो त गर्मी में तव्हांखे कहिड़ियूं फाउंडेशन, कहिड़ा बेस, कहिड़ी शयूं जेके आहिनि ख़ासि तौर ते ब्राइडल्स जे लाइ जीअं असां चऊं या नॉर्मल रूटीन में, त इहे सभु डिफरेंट डिफरेंट हुननि ते ऑलरेडी मेंशन बि थियल आहिनि। बसि ईअं ई तव्हां न वञो, तव्हां खणी छॾी का बि शइ तव्हां इस्तेमालु करे छॾी, तव्हां ॾिसो त वेदर हू ऑयली स्किन लाइ आहे या ड्राई स्किन लाइ आहे या कोल्ड जे लाइ, मतिलबु सभिनि ते ऑलरेडी मेंशन बि आहे। जे तव्हां वधीक हिन फील्ड में न आहियो त तव्हां नॉर्मली बि हुनखे थोरो ॾिसी, थोरो सो टाइम ॾेई चेक करे। मां वरी बि हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि त अक्सर जेके वॾी शॉप्स आहिनि उन्हनि ते रखियल हूंदा आहिनि इहे वॉल यूनिट वग़ैरह, त चेक करे तव्हां ॾिसी, तव्हां ॾिसो तव्हां ते वेदर सूट करे थी नथी करे, पोइ तव्हां शइ वठो। त ईअं ई मेकअप जो बि इहो ई आहे, गर्मी जे हिसाब सां जेको आहे बिल्कुलु उन जा जेके फाउंडेशन्स आहिनि, बेबी क्रीम्स आहिनि, उहे सभु गर्मी जे हिसाब सां आहिनि त जेके तव्हांखे अञा वधीक तव्हांजे ऑयल खे कंट्रोल कनि, त तव्हां उहे सिलेक्ट करे सघो था पिया। ऐं सियारे में तव्हांखे अहिड़ी खपे जेका तव्हांजी स्किन खे ग्लो ॾे, अञा मज़ीद तव्हांजी स्किन खे ड्राई न करे छॾे। जीअं नॉर्मली असांजी अदियूं हणंदियूं आहिनि, फेयर एंड लवली केॾो ड्राई करे छॾींदी आहे जेके हणंदियूं आहिनि, त हाणे वरी हुननि खे बि इहो थियो, उन्हनि कोल्ड जूं ठाहे छॾियूं। काफ़ी सारा प्रोडक्ट ईंदा आहिनि स्किन जे हवाले सां ईंदा आहिनि। अच्छा, काफ़ी हद ताईं जेके असांजा हल्का हूंदा आहिनि, मोस्टली चवंदा त ही काफ़ी डर्मोलॉजिस्ट खे बि मूं ॾिठो आहे त हू चवंदा आहिनि हिननि जो को इलाज न आहे, टेम्पररी आहे, वधीक न आहे हुननि जो इलाज। छो त ॾिसो हिकिड़ी त हेरिडिटरी थिए थी असांखे, असांजे वॾनि मां जेके शयूं मिलनि थियूं, डार्क सर्कल्स त मोस्टली जेके आहिनि तव्हां ॾिसो हेरिडिटरी बि थिए थी, ऐं प्लस में जेके ॿार अॼुकल्ह त असां वटि गैजेट्स जो ज़मानो अची वियो आहे, निंड पूरी नथी थिए, ॿार सॼो ॾींहुं पहिरीं त रुगो टीवी हूंदो ऐं हार्डली कुझु चैनल्स हूंदा हुआ टीवी ते। हाणे तव्हां ॾिसो ॿारनि टीवी खे सफ़ा हीअं फेस में करे, छो त हुननि जा गैजेट्स उन्हनि वटि आहिनि, उहो का बि शइ मूवी ॾिसनि था, कुझु बि कनि था, हर वक़्तु फेस, निंड पूरी न आहे। तव्हां ॾिसो त स्किन ऐं हेयर पंहिंजो जेको डैमेज थियण जा रीज़न्स इहो बि आहिनि त असां जेको आहे निंड पूरी नथा करियूं, पाणी जो इंटेक सफ़ा न आहे, ॿार मतिलबु इहे सॉफ्ट ड्रिंक्स वधीक पीअनि था, त असांखे मानी प्रॉपर वेजिटेबल्स नथा खाइनि, फ्रूट्स नथा खाइनि ॿार, वाइट मीट में अचनि था न नथा वठनि। ऐं सभिनीनि खां जेका हिकिड़ी ॿी शइ आहे, तव्हां ॾिसो नॉर्मली असां मेकअप खे खणूं था या असां को बि फेस मॉइस्चराइज़र खे खणूं था, इहे सभु शयूं त मैटर कनि थियूं, नो डाउट, पर तव्हां ॾिसो त हार्डली 100% मां आउं चवंदसि 10% माण्हू आहिनि जेके सन ब्लॉक यूज़ कनि था। जेको ज़रूरी आहे, हू विंटर हुजे या समर हुजे, हर शइ जे लाइ। टू इंटरप्ट आऊं जेको आहे ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक खां पोइ जेको आहे थोरो जेके असांजी नियाणियूं जेकियूं आहिनि कीअं करनि बिज़नेस इन हवाले सां ऐं कहिड़े प्रोसेस अचनि, ऐं जेको आहे पोइ केक बि कटींदासीं, जीअं हिननि ॻाल्हि कई केक खाराईंदासीं तव्हांखे, जेको आहे केक कटंदासीं, सेलिब्रेट कंदासीं मुंहिंजी वॾे, पर हिकिड़े शॉर्ट खां ब्रेक खां पोइ नाज़ हिन प्रोग्राम सां तावन कया चपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तो चौबान ऐं सिंधी मेज़बानी रासबी चपाल मेज़बान चाहिया है कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके बताए रिश्तनि जो वार ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहिया है ऐं तव्हांजो असांजो साथ भी हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028885 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं जेको आऊं थैंकफुल कंदमि असांजे जेके असांजे उस्ताद आहिनि जेके मुंहिंजा टीचर आहिनि ऐं ख़ासि तौर ते एॾो जेको ई सॼो प्रोग्राम सुबुह महिराण खे जेको प्रॉपर तरीक़े सां खणी पिया आहिनि पंक्चुअलिटी सां खणी पिया आहिनि एतिरे टाइम को एतिरनि सालनि खां जेको इहो प्रोग्राम सुबुह महिराण रन पिया कनि असांजे डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर साहब के ख़ासि तौर ते जेके मुंहिंजी सेलिब्रेशन ख़ासि तौर ते असांजी लाइव मूंखे कयां पिया मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए थैंक यू ऐं ख़ासि तौर ते असांजे जेके बि कैमरामैन आहिनि ऐं जेके बि असांजी सॼी टीम वर्क आहिनि सभिनि जी ऐं सॼी सुबुह महिराण जी टीम खे आउं रियली थैंक यू कंदमि तॾहिं मुंहिंजी जेकी बर्थडे सेलिब्रेशन हिते थींदी तव्हां सभिनि सां गॾु थींदी ऐं तव्हां ॿिन्हिनि जी बि थैंक यू तव्हां मुंहिंजे बर्थडे सेलिब्रेशन में शामिलु थींदो थैंक यू सो मच अच्छा हाणे मां तव्हांखो सवाल जेको आहे पहिरियों तव्हां जेको चैम्बर्स ऑफ कॉमर्स जा तव्हां मेंबर आहियो जी बिल्कुलु ठीकु आहे कहिड़े हवाले सां जेके बिज़नेस नियाणियुनि जे हवाले सां हिते हुजणु घुरिजनि या इशूज़ हैदराबाद जे हवाले सां या कहिड़ा बिज़नेस करणु खपनि ॿुधाईंदव असांखे ॾिसो नियाणियुनि जे हिसाब सां जेके सेफ बिज़नेस आहिनि जेके असीं चऊं था जेके असांजी फैमिलीज़ आहिनि जीअं हू चवनि थियूं त भई अच्छा ठीकु आहे उन्हनि जा वरी थींदा आहिनि त भई वधीक मेल मेंबर्स सां इंट्रेक्शन्स न हुजनि असांजे नियाणियुनि जा जीअं थिए थो जेतिरो तव्हां पंहिंजे ॿारनि ते बिलीव कंदव नियाणियुनि ते बिलीव कंदव उन्हनि जो कॉन्फिडेंस लेवल ओतिरो वधंदो आहे पर पोइ बि अगरि केरु कीअं चाहिनि था त भई न असांखे अञा बि पंहिंजे नियाणियुनि खे सेफ रखिणो आहे ऐं मतिलबु एतिरो मतिलबु नियाणियुनि सां ई वेही अहिड़ी जॉब्स हुजनि जंहिंमें हू कंफर्टेबल फील कनि था त ॾिसो एज़ अ हेयर ड्रेसर एज़ अ ब्यूटिशियन असांजी फील्ड में वधीक करे जेके आहिनि सभु नियाणियूं सुठी सुठी फैमिलीज़ मां अचनि थियूं इहे बिज़नेसिस आहिनि प्लस में जीअं गार्मेंट्स जा बिज़नेस हूंदा आहिनि नंढा नंढा नंढे घरनि में सिलाई मशीनूं थियनि थियूं भर्तकारी जेका थिए थी उन्हनि में तव्हां उन्हनि खे हिकिड़े सुठे अमाउंट सां उन्हनि खे विहारियो सेखारियो इलाही शयूं थी सघनि थियूं जिन्हनि में नियाणियूं अॻियां अची सघनि थियूं त टीचिंग जी जीअं फील्ड थिए थी हाणे त बैंक्स में बि तव्हां ॾिसो मोस्टली असांजी नियाणियूं वधीक अपॉइंट थियनि थियूं त ॾिसो फील्ड्स त इलाही सारियूं आहिनि असांखे बसि पंहिंजे ॿारनि ते पंहिंजे नियाणियुनि ते बिलीव रखणु घुरिजे ट्रस्ट रखणु घुरिजे उन्हनि ते ऐं उन्हनि खे वधाइणु घुरिजे बरक़रार रखणु घुरिजे असांजो हिकिड़ो को बि ग़लति क़दम ॿियनि नियाणियुनि खे जेको काउंसलिंग बि हलंदी रहे काउंसलिंग बि हलंदी रहे मॉनिटरिंग बि हलंदी रहे अख बि हुजे नियाणी एतिरी जेकी आहे इलाही सुठी हूंदी आहे हर शइ में पर आउं चवंदसि अखि रुॻो नियाणियुनि ते न हुजे ॿई पासा हुजनि मां त पुट धीअ बराबरि आहिनि हिन दौर में पहिरीं बि हुआ पर हाणे वधीक आहिनि त आउं चवां थी नियाणियुनि ते बि अखि हुजे पुटनि ते बि ओतिरी अखि हुजे छो त असांखे पंहिंजे पुटनि खे बि इहो सेखारिणो आहे त बाबा नियाणियूं जेके वठी ईंदा उन्हनि जी इज़त करियो उन्हनि जी इज़त करियो उहे ख़ुशि रहंदा त तव्हां ख़ुशि हूंदा अच्छा फ़र्क़ु हूंदा हाणे थोरो मां तव्हांखो पर्सनल सवाल पुछंदमि हिननि जे बारे में ईअं चवंदो तो मैं सच कहूंगी सच के सिवा कुछ नहीं कहूंगी सही है मैं शपथ लेती हूँ अच्छा ये मूंखे ॿुधाईंदा बाय नेचर कीअं शॉर्ट में जल्दी सवाल इलाही कावड़ वारी जे अचे त न अचे त इलाही लविंग अच्छा इनखे जेके महिमान नवाज़ जे हवाले सां कीअं केतिरी सुठियूं तमामु सुठी तमामु अच्छा फेवरेट डिश तव्हांजी तव्हांजे लाइ स्पेशली ठाहे हिननि तव्हांखे खाराई हिन मूंखे पंहिंजी हिन खे मटन पसंदि आहे तव्हांजी को फेवरेट डिश हिननि पंहिंजे हथनि सां ठाहे तव्हांखे खाराई करे हाणे इहो सवाल ॿुधाए छॾिया जल्दी सच कहूंगी सच के सिवा कुछ नहीं कहूंगी फेवरेट डिशेस ठाराईंदी आहे ठाहींदी कोन्हे अच्छा ठाहींदी कोन्हे माना कुकिंग सही ज़बरदस्त चलो इहो बि सुठो किथे इहो बि तकलीफ़ हुजे न सही अच्छा तव्हां ॿुधायो त असांजे कल्चर जेके ट्रेडिशन असांजी पंहिंजी शादी मुरादी थींदियूं आहिनि उनखे केतिरो पसंदि कंदा आहियो केतिरो लाइक कंदा आहियो न ऑब्वियसली हा असांखे मूंखे सिंधी कल्चर वणंदो आहे लाइक पंहिंजो जेको कल्चर आहे उहो आउं चवां थी मे बी असां उन में वॾा थिया आहियूं त मूंखे आउं कंफर्टेबल फील थी करियां उन में सिंधी भर्त पंहिंजा थियनि था ऐं हाणे त पंहिंजे सिंधी कल्चर खे इलाही ॿाहिरि बि इलाही वधीक जेको आहे एप्रिशिएट कयो वञे थो त मूंखे वणंदो आहे अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां बि जेको सच ॿुधाइजो ठीकु आहे तव्हांजे पंहिंजे घर जे हवाले सां कंसर्ट आहे असांजे जेके आहिनि भाउ जे हवाले सां माशाल्लाह पाण एॾा जेके आहिनि सां माण्हू आहिनि त यकीननि उन्हनि वटि बि एतिरा महिमान जेके आहिनि ईंदा आहिनि
नवाज़ी जे हवाले सां तव्हां कॾहिं बेज़ार थिया सच ॿुधायो? बस अल्लाह जो शुक्र आहे, ॾिसो रिस्क अल्लाह जे हथ में आहे, इज़त ॾियण अल्लाह जे हथ में आहे। आउं चवां थी मुंहिंजे घर में मूंखे कॾहिं ईअं न फील थियो आहे त को मतिलबु पराया माण्हू घिड़ी अचनि, मतिलबु जीअं हर वक़्तु महिमान रहमत आहिनि, रहमत आहिनि, अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह जो शुक्र आहे त ज़ुल्फ़िकार वटि या मतिलबु मुंहिंजे घर में महिमाननि जी अच वञ माशाल्लाह त मूंखे कॾहिं ईअं फील न थियो आहे। अच्छा अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, ॿी जेके मां जेके आहिनि तव्हांजे माशाल्लाह घर में हिकिड़ी बहितरीन लाइब्रेरी आहे, हिकिड़ी बहितरीन किताब आहे तव्हांजे में घर मौजूदु आहे, किताबनि सां भला कॾहिं बेज़ार को बोर थिया वञनि को त भला सॼो ॾींहुं किताब 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 किताब? न न न, बसि किताबुनि सां इहो आहे त मुंहिंजो एतिरो वधीक ऑब्वियसली मुंहिंजी फील्ड डिफरेंट फील्ड आहे, ठीकु आहे, पर मूं इन्हनि जे करे मूं पुछियो। हा बेज़ारी न, हा इहो आहे त ऑब्वियसली हू टाइम वधीक ॾियनि था पंहिंजे लाइब्रेरी में पंहिंजे महिमाननि सां गॾु, त आउं चवंदी आहियां त हलो सुठो आहे, उन सां इहो आहे त मे बी शायदि असांखे बि स्पेस मिली थो वञे। अच्छा पर चलो भले पढ़े पियो, भले जेके बिज़ी हुजे। अच्छा जल्दी सां उन्हनि जी को जेकी ॻाल्हि तव्हांखे न वणंदी हुजे, न वणंदी हुजे, जी तव्हां चयो पिया उन्हनि खे जोरी मानी खाइण हर वक़्तु, मतलब हुनखे वणंदो आहे, लाइक ॿार वेठा आहिनि टेबल ते त हू पहिरीं चवंदो न न ही बि मतलब ज़ोरी तव्हां अञा, हा पर हुनखे इहो थींदो माण्हू खाए पियो यकदम प्लेट में सर्व कंदो वेंदो जल्दी, न ही बि तव्हांखे फिनिश करणो, मतलब ही खाइणो आहे, मतलब समटाइम्स माण्हू समझ में नथो अचे ही मुंहिंजी गिला आहे, अदरवाइज मूंखे कोई इशू न आहे। तव्हांजी कहिड़ी ॻाल्हि उन्हनि खे वणंदी आहे? हू त पोइ हू ॿुधाईंदो, हुनखे मुंहिंजी घटि ॻाल्हियूं वणंदियूं हूंदियूं, ईअं कोन्हे का त का फील कंदा हूंदो त मुंहिंजी जेकी ॻाल्हि बस उन जो फ्रीडम हुन वटि आहे, हुन मूंखे ॾिनो आहे, मूं हुनखे ॾिनो आहे, दिस इज द बेस्ट। आई थिंक के असां हिक ॿिए खे तंग न कंदा आहियूं, मतलब हू पंहिंजे कमनि में बिज़ी, आऊं पंहिंजे कमनि में बिज़ी, त असां। अच्छा भला तव्हां, मां फरखंदा जे बारे में तव्हां खां पुछो त माने फरखंदा जे हवाले सां तव्हां कुझु ॿुधाईंदो नेचर कीअं न? इलाही पॉजिटिव ऐं इलाही हेल्पिंग हैंड आहे, मतलब अगरि कंहिं तव्हांखे चई छॾी त बाबा हिन कम में आऊं तव्हां सां गॾु आहियां त हू पूरो पंहिंजो टाइम ॾींदी ऐं तव्हांखे अकेलो न छॾींदी। अच्छा हिननि जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे न वणंदी आहे? न वणंदी आहे? सच सच। अच्छा ओके, आऊं अॼु करियां थी ॻाल्हि पूरी त ही कहिड़ी ॻाल्हि? जल्दी जल्दी आई टू आई रियली मूंखे अॼु ताईं मतलब काई शइ इरिटेटिंग मूंखे का नज़र न आई आहे, ऑनेस्टली स्पीकिंग। ये सियासी प्यार केड़ी न सियासी प्यार असां बि ॾाढो विढ़ंदा बि आहियूं, विढ़ंदा बि ॾिसो थे तो न जेके वचन विढ़न न ॾाढो विढ़ंदा आहियूं असां, इलाही विढ़ंदा आहियूं। परचाईंदो केरा सुला केर कराईंदो कावड़ नहीं को नहीं न? अच्छा उते जो उते। चलो चलो ये मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि बि सघे था, अॼु तव्हां असांजे प्रोग्राम सभु मिलण में आयो, यकीनन उहे ॾिसंदा आहियो तव्हां? बिल्कुलु बिल्कुलु, मॉर्निंग शोज़ हलंदो पियो आहे टीवी, माण्हू ॾिसंदो आहे, और तव्हांखे ख़बर आहे फैमिली में पंहिंजी सिंधी फैमिलीज़ में सिंधी जेके पंहिंजा मॉर्निंग शोज़ ऐं पंहिंजी ख़बरूं हलंदियूं पियूं आहिनि, हर वक़्तु इहे हलंदा रहंदा आहिनि। ऐं मूं त स्पेशली पंहिंजे चैनल मुंहिंजा न पिया आहे, मूं भाई खे सॼो मुंहिंजो भाई मुझे स्टार्ट करके दो सिंधी। हा केॾी महिल थींदो आहे। न न अच्छा प्रोग्राम सुबुह में जे हवाले सां पुछण त छा कमेंट कंदो प्रोग्राम सुबुह में? अॼु तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल बि थियो, छा चवणु चाहींदो, छा छा व्यूज़ आहिनि? पहिरियों तव्हां स्टार्ट कंदमि, छा व्यूज़ आहिनि? मूंखे त इलाही सुठो लॻो ऐं इलाही मज़ो आयो तहरीम सां गॾु स्पेशली वेही, ऐं बिल्कुलु मतलब आई वाज बिट नर्वस, सोचां पई हाणे कीअं हूंदो, पर बिल्कुलु हिकिड़ो सुठो माहौल लॻो, घर वांगुरु बिल्कुलु फ्रेंडली, घर वांगुरु फ्रेंडली माहौल आहे। ऐं तहरीम तव्हां गुड जॉब, लाइक असां चाहियूं था त अहिड़ा ई प्रोग्राम्स हलंदा रहनि, एग्जैक्टली हलंदा रहनि, ऐं मतलब तव्हां इहो फील न थिए पियो त असां मूंखे त लॻे पियो पंहिंजे घर में वेठी आहियां। प्रोग्राम जेके पंहिंजो पाण ख़ासि तौर ते पंहिंजे ड्राइंग रूम्स में वेठी आहियां, पाण में जेके लेडीज़ काफ़ी मेकअप ते ॻाल्हायो, हा पर थोरो सो को प्रोग्राम केॾी को गॉसिप ते बि थी वञे त बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुुलु। अच्छा अच्छा हिकिड़ी ॻाल्हि बि असां जेके ख़वातीन जेके आहिनि, असां पंहिंजी सिंधी में जेके आहिनि तियूं पंहिंजी ॿोली खे घटि ॻाल्हाईंदियूं आहिनि, घटि ॾिसंदियूं आहिनि। हाणे माशाल्लाह तव्हां ॾिसो एॾा सभु मुल्क घुमी आया आहियो ऐं पंहिंजी ॿोली ॻाल्हाए पिया, हिननि खे छा चवणु चाहींदो? तव्हां इहो ॾिसंदो त पंहिंजी ॿोली आहे, तव्हां ॿाहिरि वञो था ओवरसीज़ खे ॾिसो, उहो पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण लाइ तरसनि था, मतिलबु उन्हनि खे थिए थो त भई असां वटि हुजे केरु सिंधी ॻाल्हाइण वारो हुजे, असां पिया ॻाल्हायूं हुननि सां, त असांखे असांखे 2-3 साल पहिरीं असां बैंकॉक में हुआसीं, फैमिली सां गॾु हुआसीं, लिटरली हुते असां हिकिड़े मॉल में हुआसीं, त असां ॿारनि सभिनी ज़ुल्फ़िकार खे हूंदो आहे न सिंधी ॻाल्हायो, त असां शुरू खां वठी ॿारनि सां ॻाल्हाईंदा आहियूं, त
सभु मुंहिंजे ॿारनि सभु हिक ॿिए सां सिंधी ॻाल्हायो पियो त तव्हां बिलीव कंदव हिकिड़ी फैमिली आई आहे ऐं उन्हनि पोयां खां त चई प्लीज़ तव्हां थोरी देरि ॻाल्हाईंदा रहो मतिलबु असांखे ईअं फील पियो थिए असां लिटरल चई असां ॻाल्हाए न सघंदा आहियूं हिते। ऐं हिकु ॿी ॻाल्हि करे वठां, ॾिसो त असांजी सिंधी नियाणियूं केतिरो बि पढ़ी लिखी बि थियनि हाई फाई कोटी सां बयानु कयो त असां जेको मुआशिरे सां बिल्कुलु गॾु हली सघो थियूं उन सब जे करे इहे तव्हां न सम्झो त असांजी सिंधी नियाणियूं जेके पुठिते आहिनि, चाहे हू ड्रेसिंग जे हवाले सां एजुकेशन हवाले सां, ऐं सिंधी ॻाल्हाइण में असांखे को जेको आहे घटिताई न थी कॾहिं थी, इहा न सोचणु घुरिजे। शॉर्ट में छा मैसेज ॾींदा मुंहिंजा शॉर्ट में? बसि पंहिंजी नियाणियुनि जो साथ ॾियो सही ऐं वुमेन एम्पावरमेंट खे वधायो। ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू सो मच जी। मां त इहो ई चवंदसि लाइफ में जेको आहे न कॾहिं हार न मञो, ख़ासि तौर ते ख़वातीन खे चवंदसि हिम्मत तव्हां रखो त इंशाअल्लाह ताला तव्हांखे मंज़िल ज़रूर मिलंदी। थैंक यू सो मच। थैंक यू तहरीन, तव्हां असांखे सॼो थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। पर हाणे जेको आहे सम्झो केक बि केतिरा से लेकिन उनको अॻु में जेको आहे पंहिंजे व्यूवर्स खे आऊं मोकिलाणी कंदमि, बाय बाय कंदमि। ॾिसो त अॼु मुंहिंजी जेकी प्यारी लेडीज़ आहिनि, मुंहिंजी प्यारी भेणूं आहिनि, उन्हनि खे काफ़ी कुझु अवेयरनेस मिली हूंदी पंहिंजी ख़ूबसूरती जे हवाले सां, त इन्हनि टिप्स खे फॉलो कंदा ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो हो टपाल मेज़बान, जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया है। ऐं सभु दुआऊं कजो, दुआउनि में यादि रखिजो ऐं मूंखे अॼु मुंहिंजी जेकी आहे बर्थडे सेलिब्रेशन आहे हुन में ख़ासि तौर ते तव्हांजी दुआउनि जी इलाही ज़रूरत आहे। इंशाअल्लाह जेको सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं पंहिंजी होस्ट तहरीम वाण खे ॾींदा इजाज़त, दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।